असां पंहिंजे प्रोग्राम जी बाक़ाइदा शुरूआति करे रहिया आहियूं। खाना बदोश राइटर्स कैफ़े जे पारां हफ़्तेवार अदबी वहक जो सिलसिलो काफ़ी वक़्त खां शुरू करायल आहे। हफ़्तेवार अदबी वहक में असां मुख़्तलिफ़ राइटर्स खे, मुख़्तलिफ़ अदीबनि खे उन्हनि जी तख़लीक़ात ते न रुॻो गुफ़्तगू कंदा आहियूं, कॾहिं कॾहिं अदबी हवाले सां मुख़्तलिफ़ मौज़ू खणी असां हाज़िर थियूं था। खाना बदोश हफ़्तेवार अदबी प्रोग्राम अदबी वहक जेका हलंदड़ आहे उहा मुसलसल जेका असां कुझु असांजा साथी आहिनि जेके उनजा मुस्तक़िल मेंबर आहिनि ऐं मुस्तक़िल तौर ते उन में शरीक थींदा रहंदा आहिनि। ख़ासि तौर ते हिते फोकस इहो हुयो त हैदराबाद जा जेके अदीब आहिनि, हैदराबाद में अदबी वहक हफ़्तेवार हर हफ़्ते जेका असां गॾिजी आई वियो, पर उन जे बावजूदि असां इहो बि ज़रूरु जेका असां ऑप्शन रखियो आहे त हैदराबाद खां ॿाहिरि जा अदीब, दानिश्वर ऐं ख़ासि तौर ते शाइर अगरि का जेकॾहिं चाहिनि था त हफ़्तेवार अदबी वहक में संदन किताबनि ते, संदन तख़लीक़ात ते कंहिं क़िस्म जी गुफ़्तगू रखी वञे त असां वॾी ख़ुशी सां जेको पंहिंजे प्लेटफॉर्म ते उन्हनि खे पेश करण लाइ तयारु आहियूं। पर जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त खाना बदोश राइटर्स कैफ़े बग़ैर कंहिं बजट, बग़ैर कंहिं इज़ाफ़ी ख़र्च जे हले थो, तंहिंजे करे इहो असां ईअं चई सघिजे थो असां उन्हनि खे दावत ॾेई, असां उन्हनि खे घुराए या इन क़िस्म जी जेका असां उन्हनि खे सहूलियत नथा ॾेई सघूं, तंहिंजे करे पर वॉलंटियरली अगरि केरु रज़ाकाराना तौर ते जेकॾहिं अचे थो त असां उन्हनि सभिनी खे हैदराबाद खां ॿाहिरि ईंदड़ अदीबनि खे बि ख़ुशामदीद चऊं था ऐं हीउ प्लेटफॉर्म उन्हनि जे लाइ हाज़िर आहे जॾहिं बि हू जेके आहिनि से पंहिंजे तख़लीक़ात जे हवाले सां इन में शरीक थी सघनि था। असां डिघे अरसे खां पोइ, डिघो अरसो जो मतिलबु आहे त लॻभॻि जेका असां इन में ॾेढ जेका असां महीनो गुज़री चुको आहे, रमज़ान जे करे असांजो सरगर्मियूं मुअतल हुयूं ऐं अॼोके प्रोग्राम सां असां वरी जेका असां हुनजो आगाज़ करे रहिया आहियूं ऐं हर हफ़्ते असां गॾिबासीं के मुख़्तलिफ़ मौज़ू जे हवाले सां मुख़्तलिफ़ बहस खणी तव्हां सभिनी दोस्तनि जे साम्हूं मां इहो ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त हीअ जेको असां हिन प्रोग्राम जी लाइव स्ट्रीमिंग बि हलंदी आहे, पर गॾोगॾु हिन जी रिकॉर्डिंग जेका असां उहा असां जेका असां ॾींदा रहंदा आहियूं, यूट्यूब ते मौजूदु हूंदी आहे। तंहिंजे करे हीअ जेके प्रोग्राम आहिनि, इन प्रोग्रामनि जी ख़ुशूसियत इहा आहे त हीअ जेके आहिनि से प्रोग्राम हीअ जेका बि अदबी बहस इहा थिए थी, इहो तारीख़ जो, रिकॉर्ड जो ऐं असांजे अदब जो उनजो हिसो आहे बाक़ाइदा तौर ते। हाणे मां अॼोके प्रोग्राम जे हवाले जे बारे में ॻाल्हाईंदी हलां त अॼु जेका निशिस्त असां रखी आहे, जेका वहक रखी आहे, उहा हिंद सिंध जो मशहूरु कहाणीकार, बल्कि ईअं मां चवां त ट्रेंड सेटर कहाणीकार आहे गुना सामताणी। उन जे जेका असां कहाणियुनि जे कलेक्शन जेको हितां कविता पब्लिकेशन जे पारां हिते छपियो आहे हैदराबाद सिंध में, ही जेको राइटर आहे हैदराबाद जा आहे, पर मां हिन राइटर जे बारे में वधीक तारुफ़ ॾियण खां अॻु में अॼोकी निशिस्त जे महिमाननि खे जेका असां पोइ गुज़ारिश कंदासीं त पंहिंजे निशिस्तनि ते वेहनि। गॾोगॾु मां ॿुधाईंदी हलां त हीअ सभु जेके कहाणियूं मुख़्तलिफ़ जॻहनि तां हथु करे उनखे हिकिड़े इंतिहाई जेका असां जेके चइजे त अदबी अहमियत जे हामिल पेश लफ़्ज़ सां गॾु मदद अली सिंधी साहब असांजे साम्हूं पेश कयो आहे। सो असांजी जेका असां हिन अॼोकी निशिस्त जे ख़ासि महिमान त मदद अली सिंधी साहब ई आहिनि, पर उन सां गॾु अॼोकी प्रोग्राम जे हवाले सां, किताब जे हवाले सां मुख़्तलिफ़ जेके आहिनि से असां वटि अदीब ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि से स्कॉलर ॻाल्हाइण लाइ मौजूदु आहिनि। मां खेनि दावत ॾींदसि डॉक्टर शेर बहराणी कराची मां जेके आहिनि से आया आहिनि, उन्हनि खे दावत ॾींदसि पंहिंजी कुर्सी संभालीनि। ताज जोहर साहब असांजो मुस्तक़िल मेंबर ऐं घणो करे जंहिंखे असां बार बार चवंदा आहियूं त असां सिंधी अदब जो, सिंधी समाज जो इंसाइक्लोपीडिया ताज जोहर साहब, उहो जेका असां पंहिंजी जॻह वञारे उन सां गॾु मां गुज़ारिश कंदसि असांजे जेको जंहिंखे मां चवंदी आहियां त हमेशह असांजी जेका हीअ निशिस्त थींदी आहे उन जा जेको क्लाइमेक्स थींदो आहे, जेका कंक्लूडिंग नोट्स थींदा आहिनि, उहो नसीर मिर्ज़ा साहब ॾींदो आहे। मां नसीर मिर्ज़ा साहब खे गुज़ारिश कंदसि त पंहिंजी जाइ वधारे ऐं हुन सां गॾु असां वटि हिन अदबी वहक जा मुस्तक़िल मेंबर ऐं ख़ासि तौर ते उन्हनि जे जेका असां कमेंट्स आहे, छाकाणि त हिन जो जेको
फॉर्मेट रहंदो आहे, उन फॉर्मेट में असां कलाकु ॾींदा आहियूं असां स्पीकर्स खे। कलाक खां पोइ ही डिबेट लाइ खोलियो वेंदो आहे ऐं हर डिबेट जे अंदरि इंतिहाई उत्साह सां पंहिंजी जेका असां अदबी तजिया पेश कंदो रहंदो आहे। असांजो ख़ूबसूरत कहाणीकार गुलाम नबी सुमरो साहब उनखे गुज़ारिश कंदसि त उहो पंहिंजी जाइ ते अचे। तो गुलाम नबी सुमरो साहब असांजे इन्हनि अदबी महकम जो मुस्तकिल जेको आहे मेंबर उहो आहे जेको न रुगो शिरकत कंदो आहे पर उन जी जेका असां ख़ासि तौर ते उन जी जेका असां अदबी तजियो बि असांखे हर वहक में ॿुधण लाइ मिलंदो आहे। मां बाक़ाइदा आगाज़ कंदसि जेका असां पंहिंजी डिशिस जो ही किताबु आहे जेको जेका असां मां ॾेखारणु चाहींदसि। थोरो मां गुल सामताणी जे बारे में मुख़्तसिर ॿ टे लफ़्ज़ जेका असां ॻाल्हाईंदसि। ॿ टे लफ़्ज़ इन करे चवां थी छाकाणि त असां वटि जेका असां अॼु माशाल्लाह स्पीकर्स जी तादाद घणी आहे ऐं मां अॻु में बि गुज़ारिश कंदी आहियां त असां वटि सिर्फ़ु हिकिड़ो कलाकु हूंदो आहे स्पीकर्स जे लाइ। त इन करे गुज़ारिश कंदसि त 10 खां 15 मिंटनि ताईं हर स्पीकर ॻाल्हाए जीअं हर कंहिंखे हिकु जेतिरो टाइम मिली सघे। उन खां पोइ असां निशिस्त खे अधु कलाकु या मुनो कलाक असां जेका असां ख़ासि तौर ते जेका पार्टिसिपेंट्स आहिनि उन्हनि जा कमेंट्स उन्हनि जूं सलाहूं बि शामिलु कंदा आहियूं। त इन करे उन में बि मां चवंदी आहियां त असां वटि मुख़्तार अबड़ो साहब जेका असां वठंदा आहियूं उन जा असां कमेंट्स जेको इन में शामिलु कंदासीं। उन सां गॾु शौकत हुजनि साहब ॿई कराची मां आया आहिनि ऐं उन्हनि ॿिन्ही जा कमेंट इन प्रोग्राम जो बाक़ाइदा हिसो हूंदा। ऐं उन जे लाइ चई सघिजे थो त गुनो सामताणी हिन हैदराबाद जी पैदाइश। गुनो सामताणी सिंध जो फर्ज़ल पर ही उन्हनि लेखकनि मंझां आहे जेके विरांगे जो घाव पंहिंजे दिलि ते खणी न रुगो हिंदुस्तान हिजरत ते मजबूर थिया पर हू जेसि ताईं जहिड़ा रहिया तेसि ताईं सिंध उन्हनि जे दिलि में सदाईं जेका असां साई सुखी सता बि रही पर साॻे वक़्त ते उन्हनि जे दिलि ते इहो विरांगे जो ऐं ख़ासि तौर ते इहो हिजरत जो ज़ख़म ताज़ो रहियो। मां टे नाला जेके आहिनि सिंधी अदब में मां चवंदसि त जेके तमामु घणा जेके आहिनि से जंहिं अदब खे शाहूकारी ॾिनी जेके हिंद जे सिंधी अदबनि जी टिमूर थी सॼो वेंदो। मोहन किलपना जेकॾहिं मां चवां ग़लति न हूंदो त मोहन किलपना उनजो मुख्य किरदारु आहे। मोहन किलपना लाल पुष्प उन खां पोइ गुनो सामताणी। जंहिं मोहन किलपना जी आत्मकथा पढ़ी हूंदी उन ज़रूरु जेका असां गुने जो बि ज़िक्र पढ़ियो हूंदो त लाल पुष्प जो ज़िक्र पढ़ियो हूंदो। ऐं ख़ुदि गुने सामताणी जे हवाले सां जेकॾहिं असां ॻाल्हायूं त ही ऐं ख़ासि तौर ते जेके हिंदुस्तान लॾे वेंदड़ जेके सिंधी अदीब रहिया आहिनि। मां हिकिड़ी ॻाल्हि जेका असां वज़ाहत सां चवंदसि जेको पंहिंजे तज़िये जे तौर ते जेका शाइर जेका के न लिखी आहे सिंधी अदब जे हवाले सां सिंधी अदब सिंध में सर्जंदड़ अदब जो जेको बैकग्राउंड आहे जेको बैकड्रॉप आहे उहो चाहे शाइरी हुजे चाहे उहो नसर हुजे उनजो बैकड्रॉप घणो करे निज ॻोठाणो ऐं निज ॻोठाणी ॿोली जेका असां उन में इस्तेमालु थी वेंदा आहे। तमामु थोरा अदीब ऐं शाइर आहिनि जेके असां चऊं था त जिन अर्बनाइज़्ड सिंधी अदब असांखे ॾिनो आहे जंहिंमें अर्बनाइज़ टच हुजे। त उन जो जेको असां शुमारु उहो आहे त जंहिंजा किरदार जेके आहिनि से शहरी आहिनि न रुगो गुनो पर जेके बि ख़ासि तौर ते हिंदुस्तान में रहंदड़ जेके सिंधी अदीब आहिनि त छाकाणि त उते हुननि वञी जेका शहरी ज़िंदगी गुज़ारी आहे यकीनन उनजो रिफ्लेक्शन उन में नज़र ईंदो आहे। पर जेकॾहिं हिन वक़्तु अगरि सिंधी अदब जी कत कजे ऐं जेकॾहिं ॾिसजे त सिंधी अदब में जेका शहरी ज़िंदगी जा ओलड़ा जेकॾहिं मिलंदा उहो असांखे हिंदुस्तान जे सिंधी अदीबनि वटां मिलंदा। ही ॿ टे लफ़्ज़ आहिनि जेके मां उन जे बारे में ॻाल्हाइण पई चाहियां। जीअं त किताब जो मुरातब इनखे कंपाइल कंदड़ मदद अली सिंधी साहिबु आहे इन करे मां मदद अली सिंधी साहिब ताईं पंहिंजी माइक वधाईंदसि ऐं खेसि गुज़ारिश कंदसि त गुनो सामताणी जे हवाले सां ही किताब जी जेका असां कंपाइलेशन उनखे साइड़नि या उनखे उन कहिड़े तरीक़े सां ॾिठो ऐं उन जे बारे में छा ॻाल्हाइणु चाहींदो उहो पंहिंजो जेको आहे पास पेश कनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जे सिंह मोहतरमा अमर सिंधु साहिबा, डॉक्टर इरफान अमला साहब,
न्याज़ पंवर साहब, डॉक्टर शेर बहराणी साहब, ताज जोहर साहब, नसीर मिर्ज़ा साहब ऐं काफ़ी मुंहिंजा दोस्त वेठा आहिनि। ख़ासि तरह मुंहिंजे सियासी सफ़र जो साथी कमर ज़मान राजपर साहब जंहिंजो आउं थोराइतो आहियां, जो हू हली आयो आहे, ऐं ॿिया बि काफ़ी दोस्त आहिनि तव्हांखे मूं अर्ज़ु कयो जेका बाद मां तव्हां आया आहियो। सो आउं सभ खां पहिरीं त आना बदोश जे मोहतरम अमर सिंधु साहिबा, इरफाना मला साहिबा ऐं ॿियनि जो थोराइतो आहियां, जो ख़ासि तरह ही गुने सामताणी जे किताब बाबति हीअ मुख़्तसिर तक़रीब हिकिड़ी फ़िक्री निशस्त रखी अथनि। ऐं गुनो सामताणी जीअं तव्हां ॿुधायो त उन 3 सिंधी कहाणीकारनि मां हो, जिन सिंधी अदब में, हिंदुस्तान में जीअं सिंधी अदब में जंहिंजो नालो तमामु वॾो हो, मोहन कल्पना सिंध में छपियो आहे। ईश्वर चंद्र जा तव्हां नालो तव्हां रहिजी वियो आहे। ईश्वर चंद्र, लाल पुष्प, ॿिया काफ़ी आहिनि राइटर जिन जूं कहाणियुनि जो उन वक़्तु सिंधी अदब ते वॾो असरु हो। ख़ासि तरह जेका जदीद कहाणी चई थी वञे उन्हनि जा ही बेसिकली बानी हुआ। ॿिया त कहाणीकार ते शायदि थिया, विष्णु भाटिया बि शायदि थियो हो, पर गुने सामताणी खे इतफ़ाक़ आहे त हिते सिंध में घटि शायदि थियण जो मौक़ो मिलियो। मुंहिंजी घणे वक़्त खां ख़्वाहिश हुई त इहे जेके सिंध जा जेके राइटर हुआ, छाकाणि तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियांव त हिंदुस्तान में हाणे आङुरियुनि ते ॻण जेतिरा माण्हू वञी बचिया आहिनि जेके अरबी ॿोली पढ़ी सघनि था, अरबी लिपि पढ़ी सघनि था। यानी आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त बम्बई में हिकिड़ो माण्हू बचियो आहे, दिल्लीअ में हिकिड़ो, ऐं जयपुर में हिकिड़ो, गांधीधाम में हिकिड़ो। हाणे सिंधी किताब उते को पढ़ी कोन थो सघे, ख़ासि तरह अरबी लिपीअ में। त मुंहिंजी ख़्वाहिश हुई त ही जेके राइटर असांजो लिटरेचर जेको हिंदुस्तान में छपियो आहे उनखे सिंध में शाया थियणु खपे। मुंहिंजी ख़्वाहिश इहा बि रही आहे त मोहन कल्पना जी सॼी कुलियात अचणु खपे, लाल पुष्प जी समूरी कुलियात अचणु खपे। माना समूरियूं कहाणियूं, नावल अलॻि हुजनि, कहाणियूं अलॻि हुजनि, कलेक्शन ऑफ वर्क्स तव्हां सम्झो था त अचणु खपे। हाणे इहो कमु आहे अदबी इदारनि जो। अदबी इदारा असांजा घणे वक़्त खां बिल्कुलु ख़ामोश आहिनि। हू पंहिंजी असली कमु करण बदिरां ॿियो कमु पिया कनि। हींअर मूंखे जॾहिं हुउसि त नेशनल बुक फाउंडेशन वारनि खे मूं चयो, उथी बि ॻाल्हायां त वधीक बहितर न रहंदो। नेशनल बुक फाउंडेशन असांजो पंहिंजो इदारो पाकिस्तान जो हो, पर मूं ॾिठो त सिंधी किताब उन्हनि हिकु बि शाया कोन कयो। हाणे मूंखां पहिरीं केतिरा सिंधी वज़ीर थी चुका आहिनि, पर कॾहिं बि कंहिं उन्हनि खे कोन चयो त बाबा को सिंधी किताब शाया करियो। मूंखे मिलियो रसूल मेमण जो, रसूल मेमण वीचारो गुज़ारे वियो, उनजो 800 सुफ़नि जो मूंखे कहाणियूं गॾु करे ॾिनियूं ममताज़ बुखारी। उहो 950 सुफ़ा डबल ग्राउंड साइज़ में मूं शाया करायो, घटि में घटि उहो हाणे महफ़ूज़ थी। अहिड़ी तरह मां हाणे नाला वठंदुसि। सिंध जी बोर्ड जो कमु इहो आहे, इहो छो ठहियो सिंध जी बोर्ड? इन करे ठहियो त सिंधी लिटरेचर शाया थिए ऐं सिंधी किताब शाया थियणु खपनि। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी आहे, बिरशा कल्चर सेंटर त वियो ख़तमु थी, उन जो बि कमु हो इहो। 1951 में जॾहिं साईं जेम्स अपोजिशन लीडर हो त उन बिरशा में जेका बिरशा कल्चर सेंटर जी बुनियादु रखियो त संग बुनियादु पीरज़ादे सतार खां, तॾहिं उहो चीफ मिनिस्टर हो, तंबुर में अची रहिया। त उन जो ख़ाको पेश कयो साईं जेम्स पंहिंजी तक़ीर में, उहा तक़ीर मूंखे हिते शाया कराई आहे। उन में इहो ई हो त हिते बिरशा कल्चर सेंटर ठहे, शाह लतीफ़ गेस्ट हाउस ठहे, जेको हींअर गेस्ट हाउस जंहिंमें कामोर रहनि था, गेस्ट हाउस ठहे, मुसवरी जो स्कूल ठहे, ऐं शहर सॼो ॿाहिरि कढी इन बिरशा जे चौगिर्द फ़क़ति बिरशा जी दरगाह हुजे। सो इहो हिकिड़ो ख़ाको उन वक़्तु पेश कयो वियो। अदबी बोर्ड 1941 में 40 में क़ाइमु थियो, सलाहकार बोर्ड। त हीअ लिटरेचर जेको आहे इहो कमु आहे उन्हनि इदारनि खे शाया करणु, उहे इदारा शाया कनि। छाकाणि त हाणे हिंदुस्तान में इहो लिटरेचर उते रहिजी वेंदो ऐं उन्हनि लाइब्रेरी में बंदि थी वेंदो, असां ते पहुची बि कोन सघंदो। तव्हांखे ख़बर आहे त सिंधी राइटर इहे पंहिंजा किताब पाण शाया थो कराए, पब्लिशर ऐं कुड़ी ॻाल्हि कंदुसि, मोहन करे वेठो आहे मदोश, ऐं माफ़ी थो करां मोहन खां, मोहन त असां वग़ैरह फ़क़ीर माण्हू आहे, पर घणा पब्लिशर त हाणे सुखियाब थी विया आहिनि। हिकिड़ा अहिड़ा पब्लिशर आहिनि, मूंखे यादि आहे जे 1981 मूंसां मिलिया जी सिंध न्यूज़ में, त पेरनि में चपल बि कोन्हनि
अॼु लाहौर में इदारा अथनि, पंहिंजूं प्रेसूं अथनि, ऐं ॾाढा ख़ुशि पिया गुज़ारनि। सिंधियती उहो ई किताबु पंहिंजो विकिणे बि थो, वठी छपराए बि थो, ऐं वरी हुनखे मुफ़्त में ॾियणो थो पए। बाबा हीउ कमु इदारनि जो आहे। इदारा त चवनि त किताब नथा हलनि, बाबा तव्हांजो कमु कोन्हे इहो, इदारा नथा हलनि, 15 करोड़ तव्हांखे मिलनि था, तव्हां किताब शाये करियो। लाहौर जा केतिरा इदारा आहिनि, मूं खां पुछो, हुनजो थी किताब शाये पिया करियो। अहमद नदीम कासमीअ जो हिकिड़ो इदारो अञा ताईं आहे, मजलिस फ़रोग़ अदब, हेॾा सारा उन्हनि ख़तनि जा मजमूआ छपिया आहिनि। त मुंहिंजो हीउ चएसि कमु पिया करियूं, मुंहिंजो किताब जी किताब हले न, असांजो कहिड़ो वास्तो, असांखे पैसा था मिलनि। हिते इहे इदारा नौकरी ॾियण जा दफ़्तर थी विया आहिनि। मां वज़ीर तइलीम हुउसि, मूं यूनिवर्सिटियुनि खे बि चयो, सरकारी यूनिवर्सिटियुनि खे, लाहौर हुजे, कोयटा हुजे, मुज़फ़राबाद हुजे, सिंध हुजे, या खणी ॿियूं हुजे, मुंहिंजो डिज हुन ॾींहुं खां जंहिं ॾींहुं इहे प्राइवेट यूनिवर्सिटियूं अची वियूं त तव्हांखे पिनण लाइ पैसा कोन मिलंदा, हाणे तव्हां पेंशन लाइ पैसा कोन्हनि, तव्हां जेको सियासी ज़ोर थो अचे तंहिंमें 300 माण्हू नौकरियूं ॾेई था छॾियो, पोइ था चओ त असां वटि आई कोन्हे। त बाबा सियासी दबाव न बर्दाश्त करियो न। मूं त ज़ैबिस्ट वारनि खे बि इहा ॻाल्हि कई, मूं बेनज़ीर शहीद नवाबशाह में बि इहा ॻाल्हि कई त बाबा सच उहो आहे जेको दौर में चयो आहे, ॿियो त मर्सियो हूंदो आहे। सच चई न चओ, न रखो माण्हू नौकरियुनि में, छो था रखो नौकरियुनि में। सो हाणे इहे ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके हिननि इदारनि जो कमु आहे। असीं ॻाल्हियूं करियूं था, पोइ हुनखे कावड़ थी लॻे, पोइ फ़ोन था कनि त तव्हां असांखे गारियूं था ॾियो। बाबा गारियूं कोन था ॾियूं, शिकायत था करियूं। त अदबी इदारनि खे त ख़ुदा जे वास्ते नौकरियुनि जो दफ़्तर न बनायो। केरु किताब शाये कंदो? हुसामुद्दीन राशिदी पंहिंजी लाइब्रेरी 5 लखनि में अलामा इन में क़ाइद यूनिवर्सिटी में विकी हुई 1975 में। कंहिं ज़माने में वियुसि त उहो बेसमेंट में पई हुई, ऐं एॾा आलिशान कलमी नुस्ख़ा पिया हुआ जंहिंजी इंतिहा कनि। हींअर जॾहिं वज़ीर तइलीम वञी कोन आयुमि त ख़बर पई मींहुं पियो, पाणी हलियो वियो, अध खां वधीक कलमी नुस्ख़ा ज़ाया थी विया। उहे मूं वरी कढाया हुते, उहो वरी हुनजो कार्नर ठाहिरायो अथमि ऐं हुनजो इफ़्तिताह करे आयुसि त हुनखे डिजिटलाइज़ करियो। इहे कम इदारनि जा आहिनि। छो विकियो पीर हुसामुद्दीन राशिदी? मूंखे यादि आहे मूं पीर साहिब ते एतिराज़ु कयो, चई पोइ घर किथां वठां? 5 लखनि में घर वरितुमि अलमरा कॉलोनीअ में। हाणे इहे ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जो कंहिंसां शिकायत कजे। सिंध यूनिवर्सिटी जी लाइब्रेरी बहितरीनु अथव मैडम, बहितरीनु लाइब्रेरी अथव सिंध यूनिवर्सिटी में। सिंधालाजी में बहितरीनु पई आहे, मां घणा खॼी पिया आहे। सिंध आर्काइव्स कराचीअ में इलाही शयूं खॼी वियूं आहिनि, विकामजी थियूं वञनि सिंध जूं। बाबा इहे इदारा ठहिया इन करे हुआ त इन्हनि इदारनि जी हिफ़ाज़त थिए, किताब शाये थियनि ऐं असांजो इल्मु अदब अॻिते वधी सघे। इन करे कोन थियो जो हीअ अॼु बि ॻाल्हि इहा थी, गुणो सामताणी जो किताबु मूं पंहिंजे ख़र्च ते शाये करायो आहे, मूं वटि वेठो अथव। मूंखे शौक़ु हो हिन जो किताबु अचणु खपे, किताबु शाये करायोसीं ऐं किताबु अवां जे अॻियां आहे। बाक़ी हाणे केतिरनि माण्हुनि इहो असां ते जॾहिं इहो नई कहाणी बि लिखी वई त मुखालफ़त शुरू थी वई। हिकिड़े सियासतदान त किताबु लिखियो त हीअ मदद अली, शौकत चोर, माणिक, मुश्ताक चोर CI जा पघारदार एजेंट आहिनि। बाबा लिटरेचर में त इश्क मोहबत लिखबो न, छो न लिखबो? आवाम त केतिरियूं कहाणियूं लिखियूं। इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जिन ते जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे। ऐं गुणो सामताणी बेसिकली रोमांटिज़म जो राइटर हो, ऐं तव्हांखे ख़बर आहे त असांजो हिंदुस्तान जो घणो क्लासिकल अदब, इन जयदेव हुजे, उमारो हुजे, क़बल मसीह जेके शाइर हुजनि, उहे इन इश्क ऐं मोहबत सां भरिया पिया आहिनि। ऐं तकीर घणी लिखी आहे, पर हाणे माहौल कोन्हे जो भई तकीर कजे। न मक़सदु आहे दी, हाणे मक़सदु आहे त ज़िंदगी हिकिड़ी अजीबो ग़रीब आहे। असीं ज़िंदगी जूं हक़ीक़तूं लिखंदासीं न, ऐं लिटरेचर पर कंहिंखे मायूस कोन कंदो न। दुनिया में लिटरेचर लिखियो वियो आहे। दुनिया हाणे मूं शेख हयाती जे हिते हिकिड़ो मज़मून पर मुआब लिखियो, साईं मूंखे शेख हयाती जे पुटु हेॾो सारो नोटिस मोकिलियो आहे त तो मुंहिंजे मासीअ जी बेइज़ती कई आहे। मुंहिंजे बाबा तुंहिंजी मासीअ जे बाबति शेख हयात पंहिंजे कहाणियुनि में लिखी वियो आहे, किताब सभु शयूं लिखी वियो आहे। हाणे उहा रोशन आराम मोगल हुई। दुनिया जे लिटरेचर में शाइरनि एॾी वञे इश्कनि ते किताब लिखिया विया आहिनि। बोरिस पेस्ट्रिन जो जंहिं माईअ सां इश्क हो, जंहिं हुनजो डॉक्टर ज़वागो स्वीडन मोकिलियो, उनजी धीउ पंहिंजे माउ ते किताबु लिखियो आहे। हुनजा लव लेटर्स जेके आहिनि, काफ़का जा जेके आहिनि से मेलिना जा ख़त जेके आहिनि, उहो दुनिया जो बहितरीनु लिटरेचर आहे। असां वटि लिखूं था, असां लाइ चवनि था त बाबा हीअ एजेंट आहिनि। अदब कॾहिं बि केरु रविंद्रनाथ टैगोर ते केरु नथो एतिराज़ु करे। उमारू, जयदेव जी शाइरी त पढ़ी ॾिसो, छा शाइरी आहे हिंदुस्तान जी संस्कृत जी शाइरी।
सो आउं पाण इन ख़्याल जो आहियां त लिटरेचर करे कंहिंखे नुक़सानु कोन थो पहुचाए ऐं बाक़ी ज़िंदगी सम्झ में न ईंदड़ शइ आहे ऐं उन ज़िंदगीअ में न सम्झ ईंदड़ शयुनि ते इंसानी मोहबत छा आहे ऐं इंसानी फ़िक्र छा आहे, सोच छा आहे, तो इन ते जेतिरो घटि लिखिजे घणो लिखिजे घटि आहे। आउं रुॻो चाहींदुसि हिन किताब मां ॿ टे लाइनूं तव्हांखे पढ़ी ॿुधायां, पोइ आउं पंहिंजा जाइ वठंदुसि। छाकाणि मूं हुन किताब में पंहिंजे मुहाग में काफ़ी इन जो ज़िक्र कयो आहे। Maar dat je later trust niet op een behaart niet behaart en ik heb het op zien sa. हर कहानी जो जायज़ो वक्त पता है हकीकत आहे तो इसी वो हर बड़ी माण्हू सम्झी सघे थो न सम्झानी थो त गुज़ो चाहे ऐं जहिड़ो गुज़ो चाहे पर उन्हनि जी तकलीफ़ थी चुका आहे उहो थब किथे विठल आहे ऐं हकीकत में धी ॿार पंहिंजे जेके से कुझु बि पढ़ण जो जॾहिं आउं रोमांटिज़म जूं कहाणियूं पढ़ंदो आहियां त वॾे वीचार में पइजी वेंदो आहियां त मोहबत जो जज़्बो दाइमी आहे या आर्ज़ी। कंहिं ॾाहे लिखियो आहे, मोहबत जी नफ़्सियाती रुख खे जाचण लाइ वॾे बहस जी ज़रूरत आहे। कॾहिं कॾहिं आउं वीचार कंदो आहियां त जंहिंसां असीं मोहबत करियूं था उहा सदा हयात आहे या न। ॾाढो ॾुखियो सुवालु आहे ऐं जंहिंसां मोहबत करियूं था उनजो हिकु तख़यलाती रूप असांजे ज़हननि में सदाईं मौजूदु रहे थो। पंहिंजे महबूब खे उहो तसवर में राबेल, चंबेली, नरगिस ऐं गुलाब जे गुलनि छावर करियूं था। बसि सम्झूं था त इहा ई असांजी दुनिया आहे, बसि ॿियो कुझु बि न। पर जॾहिं हू बेवफ़ाई करे असांजूं समूरियूं उमेदूं, ख़्वाब, ख़्याल ऐं तसवराती सपना वारीअ जे महल वांगुरु अची ॾही पट था पवनि, असुल में इहे तवक़ात, उमेदूं ऐं ख़्वाहिशूं ऐं सपना इश्क जे राहुनि में राहूं था रुलाइनि त अहिड़े शालती बि चई ॾिनो हो सुपरिया जी ॻाल्हिड़ी रुॻो रजाओ। इश्क आख़िर इश्क दिमाग़ जो कोई फ़तूर आहे, जज़्बो आहे या मुंझाईंदड़ काई कैफ़ियत वक़्ती आहे या सदाईं माण्हूअ ते तारी थी रहे वण ॿेड़ीअ वांगुरु विकुड़ंदी थी रहे। कंहिं हिकु सुपरिया सां इश्क करे पोइ हुनजो अक्स ॿियनि में ॻोल्हींदो रहे थो। छा आहे इश्क? दुनिया जी तारीख़ आशिक़नि जी आशिक़ीअ वारी क़िस्सनि ऐं कहाणियुनि सां ऐं कथाउनि सां भरी पई आहे। नफ़ीस औरत सूंह ऐं सुंदरता जी देवी आहे, घड़ीअ लाइ ई सही पर मर्द ते पवंदड़ हुनजो तजलो उनखे भस्म थो करे छॾे। के चवनि था इश्क सेक्स जो ॿियो रूप आहे। ख़बर नथी पवे त इहा ॻाल्हि केतिरी क़दुरु सही आहे। फ़िलासफ़ी जेके स्टूडेंट्स सां वेही हिन ॻाल्हि ते बहस कजे। फ़ारसी ॿोलीअ में हिकिड़ो लफ़्ज़ आहे बतल बंद, जंहिंजी माना आहे तलब करियूं। छा आशिक़ जा निण महबूब खां का तलब त नथा करियूं? ऐं पोइ ॾुख में चयो छॾीनि न मूं लाठ ललाट में न को तूं तारो। या वरी अहमद मुश्ताक जो शेर, कितने चांद थे सरे आसमान के चमक चमक के पलट गए, न लहू मेरे जगर में था न तुम्हारे जुल्फ़ सा थी। ऐं ओचितो के फ़लसफ़े सारूं ई अची थी ज़हन जे कैनवास ते उभरे। उनखे मूं ॾिठो हो ऐं पोइ संदसि निणनि में पंहिंजे लाइ सम्झ में न ईंदड़ सुञाणप खे महसूसु कंदे वञी हुन सां मिलियो हुउसि। तॾहिं महसूसु थियो त असीं कंहिं अॻे जनम में गॾु हुआसीं। उहो अछी साड़ी में काई अप्सरा पई लॻी। ॿिए ॾींहुं आउं कंहिं दरवेश जे दरगाह ते वियो हुउसि। उते केतिरनि सवालनि पंहिंजा बास जा सॻा पे ॿधा, दरगाह जे दरिए में ॿधा पे। मोबनि सां ॿीहर मिलण जे बास में धाॻो ॿधो हो। इन ॻाल्हि खे वरे लंघे विया आहिनि। कहिड़ी ख़बर उहो सॻो ते ॿधल बि आहे या अलाए न, पर महसूसु इहो थो थिए त इश्क जो जज़्बो कंहिं बि महिल किथे बि उमिरि जे कंहिं बि हद में माण्हूअ ते थो उकाब वग़ैरह झटे। तव्हांजी महिरबानी। मददली सिंधी साहब जे महार माई ते उन साहब वो एक लेखा उनो हो फलसू बेचारन में फाथल वक्त के गुजरियल दौर के माज़ी के आत्मिक बयान के औरत ऐं मर्द जे नातनि खे मन में दाग की वेड़ के बयान के खंडरनि खे हिकु नई हक़ीक़त खे हिकु नए रूप खे नए मन खे नए इतिहास के विज्ञान के कलाकार के इंसान जे अंदर जी आज़मात के आइडियाज़ जी हक़ीक़त खे सम्झण जी कोशिशि में गुम थी वियो। हयाती जे भुमसां विहण में खोइजी वियो। जीअं टी.एस. एलियट चयो हुयो, बिटवीन द आइडिया एंड द रियलिटी फॉर्म शिफ्ट। माण्हू छाया आहे, माया आहे, काल ऐं काल जी धुंध में गुम थी वञे थो। आवाज़ फ़क़ति क़ाइमु रहनि था, आवाज़ जेके कॾहिं बि नथा ख़तमु थियनि, कॾहिं बि नथा थियनि। मां तव्हांखे शेयर कराइण सां महिरबानी मैडम। सभिनी खां पहिरियां त आउं खाना बदोश जो थोराइतो आहियां
जिन हिकिड़ी बहितरीनु किताब जे बहितरीनु वेहक जे प्रोग्राम में दावत ॾिनी आहे। ख़ासि तौर मैडम अमर सिंध, तव्हांजो डॉक्टर इरफाना, डॉक्टर हसीन मुसरत, ऐं ॿियो जेको तव्हांजो समूरो सथ आहे डॉक्टर अब्दुल मजीद चांडियो साहिबु सफ़ा पोइ ते वेठो आहे। ऐं हुन सां गॾु मदद अली सिंधी साहिब खे आउं सलाम पेश कंदुसि, मुबारकूं ॾींदुसि, जंहिं हिकिड़े बहितरीनु कहाणीकार खे रीडिस्कवर कयो आहे। ही आउं हिन किताब खे रीडिस्कवरी ऑफ गुनू सामताणी सॾींदुसि, छाकाणि त गुनू सामताणी जूं कहाणियूं जेके 60 जे ॾहाके में ऐं या अर्ली 70s जे ॾहाके में आयूं ऐं उनखां पोइ सिंध में ही कोन पहुची सघियूं, ऐं असांजो जेको नओं रीडर आहे उन ताईं ही कहाणियूं कोन पहुची सघियूं। मदद अली सिंधी साहिबु हमेशह अहिड़ा कम कया आहिनि। हशू केवल रामाणी ते हुन किताबु लिखियो इंतिहाई आलीशान, उनखे असांजे साम्हूं आंदाई। या जेका सो फॉरगेटन हीरो दुल्हे दरिया ख़ान जहिड़ो किताबु हुन कंपाइल कयो आहे। उनखां अलावा बि हिस्ट्री ते तमामु बहितरीनु किताब कंपाइल कया अथई। हिकिड़ो ट्रेजर आहे, हिकिड़ो ख़ज़ानो आहे जेको असांखां ओझल हुयो, जेको मदद अली सिंधी साहिबु असांजे साम्हूं आंदो आहे। यकीनन हू कीरूं लाणे ऐं खे सलाम पेश कयां थो। ऐं सथ में साईं ताजो साहिबु आहे, साईं नसीर साहिबु आहे, साईं गुलाम नबी साहिबु आहे, उनखे बि सलाम। ऐं साम्हूं वेठल मुंहिंजा साथी आहिनि, साईं मुख़्तियार अब्दुल साहिबु आहे, शौकत साहिबु आहे, जवाहर साईं आहे, हेॾा साईं ज़िया साईं आहे, असांजो पहिरीं प्यारो साईं न्याज़ पवार साहिबु, साईं पीरुबेद साहिबु, ऐं सभई दोस्तो सजणो, तव्हां सभिनी खे मुंहिंजो सलाम। लतीफ़ साईं चयो त ॾेखारियुसि ॾुखनि गूंदर गस पिरीअ जो, ॾेखारियुसि ॾुखनि गूंदर गस पिरीअ जो, सुहाई सूरन की हेकादी होतसी। गुनू सामताणी जूं कहाणियूं पढ़ंदे घणा वीचार मुंहिंजे साम्हूं आया, ऐं जेके मुंहिंजा टिड़ियल पकड़ियल ख़्याल आहिनि उहे तव्हां सभिनी जे साम्हूं ग्लिम्सिस में आउं रखां थो। जदीद कहाणी जंहिंजी शुरूआति 1914 में थिए थी हुर मखीजा खां, ऐं मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे जो इहा कहाणी मदद साहिबु जॾहिं कहाणियुनि जा तर्जुमा पे कराया त अंग्रेज़ी में बि इहा कहाणी मूं तर्जुमो कई ऐं उर्दू में मूं कहाणी इहा तर्जुमो कई, त इहा शामिलु आहे। त पहिरीं कहाणी जेका आहे जदीद सिंधी कहाणी उहा हुर मखीजा आहे। ऐं पहिरीं कहाणी जहिड़े तरीक़े सां आयल आहे त असां चई सघूं था त असांजो जेको प्रीमेटिव लिटरेचर आहे, जो ख़ासि तौर ते जेको फोक लिटरेचर आहे, उहो केॾो सगारो आहे जो पहिरीं कहाणी असांजी एॾी वर्सटाइल आहे, एॾी घणरुखी आहे, एॾी मल्टी डायमेंशनल आहे, जंहिंमें मज़ामत बि आहे, रोमानियत बि आहे, ऐं उन में फितरत आहे, इको क्रिटिसिज़म उन में मौजूदु आहे, ऐं इन खां अलावा बि तमामु घणा पासा आहिनि जेके पहिरीं कहाणी में आहिनि। उनखां पोइ कहाणी जो हिकिड़ो सिलसिलो हले थो, ऐं उनखां पोइ जेका बहितरीनु कहाणी अचे थी, गंवारनि आसानंद मामतूराय जी कहाणी हिकिड़ी बहितरीनु कहाणी आहे जेका नफ़्सियाती कैफ़ियतुनि ते लिखियलु आहे, या मिर्ज़ा नादिर बेग जूं जेकी कहाणियूं आहिनि उहे इंतिहाई अहम कहाणियूं आहिनि। असांजी कहाणी जो सफ़र जेको विरहाङे खां पहिरियां हलंदो अचे थो, उहो सफ़र हिकिड़ो घणरुखो आहे। कॾहिं उहो सफ़र समाजी ज़िंदगी खे पेश करे थो, कॾहिं रुमानियत खे खणी थो अचे, कॾहिं जमालियात खे खणी थो अचे, कॾहिं मज़ामत खे खणी थो अचे, सफ़ेद वहशी हुजे या इवन उर्मखी जा या हिकिड़े मज़ामती कहाणियूं आहिनि। अदो अब्दुर्रहमान हिकिड़ी जेका सो ॿी मुख़्तलिफ़ अंदाज़ सां लिखियल हिकिड़े नए पर्सपेक्टिव सां हिकिड़ी कहाणी वारद थिए थी, ऐं इंतिहाई अहम हिकिड़ो सफ़र आहे जेको हलंदो थो अचे। ऐं मथां जमाल अबड़ो अचे थो, ग़ुलाम रब्बानी आगरो अचे थो, अयाज़ कादरी साहिबु अचे थो, ऐं उनखां पोइ जा वरी कहाणीकार जीअं नसीम ख़ल अचे थो, अली बाबा अचे थो, ऐं हिकिड़ो ॿियो सिलसिलो हलंदो थो अचे। ऐं उनखां पोइ हिकिड़ा 4 कहाणीकार आहिनि जेके सिंधी में दाख़िल थियनि था, त कहाणी हिकिड़ो नओं मोड़ वठी थी वञे, जंहिंमें आउं ख़ासि तौर ते नालो खणंदुसि साईं मदद अली सिंधी साहिब जो, माणिक जो, ऐं शोरो बिरादरान शौकत शोरो साहिबु ऐं मुश्ताक शोरो साहिबु। इहे 4 कहाणीकार हिकिड़े कहाणी खे हिकिड़ो नओं गस ॾियनि था, नओं लाड़ो खणी था अचनि, ऐं कहाणी ईअं सम्झो त हिकिड़े नए मरहले में दाख़िल थी वञे। इहा कहाणी जेका असां वटि हिते आहे, पर असां जॾहिं जेसीं ताईं मूं गुनू सामताणी जूं कहाणियूं न पढ़ियूं हुयूं त इन कहाणी जो जेको मुंहिंजे ज़हन में स्ट्रक्चर हुयो इहो ई हो त जेके प्रीमेटिव असांजूं कहाणियूं आहिनि, यानी जेके विरहाङे खां पहिरियां वारियूं कहाणियूं आहिनि, उन में घणो करे मज़ामत आहे, रोमानियत आहे, ऐं इश्क मुहबत आहे, ऐं ॿिया जेके पासा आहिनि जेके समाजी ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ पासा आहिनि
उहे अचनि था। ऐं विरहाङे वक़्तु जेके कहाणियूं लिखियूं हुयूं उन्हनि में वरी विरहाङे जो दर्द बि आहे, त तालीम जो फ़ुक़दान बि आहे, ऐं जेको जागीरदार कल्चर आहे उनखे जेको आहे सो निशानो बणायो वियो आहे। ऐं उनखां पोइ वारियूं जेके कहाणियूं आहिनि, वन यूनिट जो दौरु आहे त उन में वन यूनिट खे टैकल कयो वियो आहे। ऐं उनखां पोइ वारो जेको दौरु अचे थो उन में जेको आहे सो हीअ जेको जदीद कहाणीकार अचनि था। पर गुनो सामताणी जूं कहाणियूं पढ़ण खां पोइ असांखे लॻे थो त हीअ कहाणीकार असां ईअं सम्झो त मिस करे विया आहियूं। इन्हनि जेके बि जदीद 4 कहाणीकार आहिनि, हक़ीक़ी माना में इन्हनि जो पायोनीर गुनो सामताणी आहे। ऐं इहा मदद अली सिंधी साहिब जी इहा न्यू डिस्कवरी आहे जो उनखे डिस्कवर कयो आहे ऐं असांजे साम्हूं आंदो आहे। हाणे असां हिन जी कहाणी जॾहिं पढ़ूं था त हैरान थी वञूं था त हीअ 65 जी जंग जे पस मंज़र में हिकिड़ी कहाणी लिखे थो, ऐं उते हिकिड़ो पायलट आहे जेको जंहिंखे ऑर्डर ॾिनो थो वञे त तोखे सिंध ते बमबारी करणी आहे, त हू सोच में पइजी थो वञे त हाणे आउं जेको आहे सो सिंध ते बमबारी कीअं कयां। उहो सिंधू जेको देश आहे मुंहिंजो, जेके मुंहिंजा माण्हू आहिनि हू सिंधू जल खे रत में वेंजारण जी ॻाल्हि था कनि मूंसां, आउं कीअं थो सिंधू देश ते जेको आहे हमिलो करे सघां, या आउं कीअं सिंधू देश ते काह करे थो सघां। त असांखे अयाज़ जो संग्राम नज़्म साम्हूं अची थो वञे। हीउ संग्राम साम्हूं आहे नारायण श्याम, त तंहिंखे कीअं बंदूक हणां मां, ते गोली कीअं खणां मां। त हीउ हिकिड़ो जेको पस मंज़र सॼो आहे इहो असां जॾहिं हिन वटि था ॾिसूं त हिकिड़े नए रंग में कहाणी जे हिकिड़े डायलॉग जी सूरत में अचे थो, जेको अयाज़ वटि हिकिड़े नज़्म जी सूरत, नज़्म जे रूप में असांजे साम्हूं अचे थो। असां जॾहिं हिन जी जेका वक़्त जी सीमा हिन पार ऐं हुन पार कहाणी पढ़ूं था त आउं त हैरान थी वियुसि जॾहिं उहा कहाणी पंहिंजे क्लाइमेक्स ते पहुती। असां हिन ते डिस्कस बि कयो, शौकत साहिबु वेठो आहे, मुख़्तियार साहिबु, ज़िया साईं। त असां जॾहिं मदद जेको आहे सो साईं अमर जलील जी कहाणी टियों वजूद पढ़ूं था ऐं उनखां पहिरियां जी लिखियल ही वक़्त जी सीमा हिन पार बि हुन पार, त इहा ॾिसी करे असां सम्झी सघूं था त ॿिन्ही कहाणियुनि जो थीम साॻियो आहे। गुने सामताणी हिन साॻिए थीम ते घणो अॻु कहाणी लिखी आहे ऐं ॾाढो पावरफुल स्ट्रोक सां उहा कहाणी वारिद थिए थी। ऐं उहा जेको जॾहिं हू पाण में ॻाल्हाइनि था, हू उनखां पुछण थो वञे तबियत, फ़र्क़ु रुॻो इहो आहे त जेका अमर जलील जी कहाणी आहे टियों वजूद, उनजो जेको हीरो आहे उहो मर्द आहे ऐं बीमार उहो आहे जंहिंजी डेथ थिए थी जॾहिं हुनजी जेका सो जेका शागिर्द बि रही अथसि, उहा महबूबा हुन वटि अचे थी साम्हूं ऐं हुनखे ॾिसण खां पोइ हू पंहिंजूं अखियूं पूरे थो छॾे। ऐं हुन में इहो आहे त जेका औरत आहे उहा बीमार आहे ऐं हीउ हुनखां पुछण थो वञे हुनजी तबियत, ऐं जॾहिं हुनजी तबियत पुछण थो वञे हू हथ हथ में झले हुन सां ॻाल्हाए थो ऐं हुनखे चए थी तूं मूंसां ॻाल्हाईंदो रह ऐं ॻाल्हाईंदो रह त मूंखे निंड अची वञे। ऐं हू हुन ते घबराए थो, चएसि थो त कई साल अॻु बि आउं तोसां गॾु हुयुसि ऐं मूंखां तुंहिंजो मित्र यानी दोस्त या मिट खणी चओसि, उहो तोखे खसे करे मूंखां परे खणी हलियो वियो। अॼु एतिरनि सालनि पुॼाणा तुंहिंजो हिकु ॿियो मिट यानी मौत हुनखे चए थो ईअं न थिए जो उहो तोखे मूंखां खसे करे ऐं भॼी वञे ऐं तूं मूंखां गुम थी वञे। ऐं वाक़ई ईअं थो थिए जो हू हथ में हथु ॾेई करे ॻाल्हाईंदो रहे थो, हुनखे का ख़बर कान थी पए त कंहिं वक़्तु हुनजा हथ सर्द थी वञनि था ऐं उहो हुन वटि नथी रहे ऐं हुन वक़्तु गुज़ारे वञे थी। त इहो साॻियो थीम असांखे अमर जलील जी टियों वजूद कहाणी में मिले थो। पर असां अॼु ॾींहं ताईं इन गुने सामताणी जे कहाणियुनि ते डिस्कस कोन्हे कयो त हिन जे कहाणियुनि जा जेके थीम आहिनि उहे केॾा शानदार आहिनि, केॾा बहितरीन। या हिन जी जेका सो नायका कहाणी आहे, हिन मजमूए जी पहिरीं कहाणी आहे नायका, उन में औरत ते डिस्कस थियल आहे ऐं आउं चाहींदुसि त हिकु ॿ शइ हुनजो आउं तव्हांजे साम्हूं रखां त हू कहाणी खे कहाणीकार हिकिड़े डायलॉग जी सूरत में, पंहिंजे किरदार जी सूरत में, पंहिंजे फ़लसफ़े खे पंहिंजे फ़िक्र ते बहस कीअं थो करे। स्त्रीअ जो हीउ कहिड़ो रूप, हीउ कहिड़ो कठोर रूप तव्हां ॾेखारींदा आहियो। हाणे हिकिड़ो हुनजो किरदारु आहे, उहो कहाणीकार सां मुखातिबु आहे ऐं हुनखे चए थी तव्हां पंहिंजी कहाणियुनि में औरत जो रूप कहिड़ो था ॾियो। हाणे इहा कहाणी तक़रीबन 60s जी लिखियलु आहे। इन खां पहिरियां थोरे जो नेठि ॿाहिरि ईंदो सोबे जी कहाणी जंहिंमें औरताज़ाद ते सुठो बहस थियल आहे, या जमाल अबड़े जी कहाणी आहे मां मर्द, उन ते बि सुठो बहस थियल आहे। पर हिन जो बिल्कुलु अलॻि थीम ॾिनल आहे ऐं चए थो स्त्री जो ही कहिड़ो कठोर रूप तव्हीं ॾेखारींदा आहियो, स्वतंत्र यानी ख़ुदि मुख़्तार बणजण लाइ पंहिंजी आत्म पंहिंजे माना रूह खे उन जे गुलनि जे फुटण जे मरहले में जेके तव्हां हुनखे रखो था ऐं तव्हां जूं नायकाऊं सभु कुझु टोड़े फोड़े छॾींदियूं आहिनि, कंहिं बि बंधन खे न मञींदियूं आहिनि। छा सिर्फ़ु लोक मर्यादा ऐं समाजिक कानून जे बंधननि खे टोड़ण सां ई आत्मा स्वाभिमान जी रक्षा थी सघंदी आहे? त औरत खे, औरताज़ाद जे तसवुर खे केॾी चिटाईअ सां
उनजो जेको हिकिड़ो किरदारु आहे उहो वाज़े थो करे। ऐं हीअ 60s जी कहाणी आहे जेको बहस अॼु सूदो ॼण त असां हुन ते बहस पिया कयूं। औरताज़ाद जो जेको हिकिड़ो तवील सफ़र आहे जेको यूरोप जे औरताज़ाद जेको मुख़्तलिफ़ वेव्स जी सूरत में असांजे साम्हूं आयो आहे ऐं असांजी कहाणी में औरताज़ाद हिकिड़े नए तसवर सां असांजे साम्हूं आयो आहे ऐं मुख़्तलिफ़ कहाणियुनि जा असां रेफरेंस ॾियूं था पिया, पर असां गुने सामताणी जी इन कहाणी जो औरताज़ाद जो तसवर उन ते ॻाल्हाईंदे कॾहिं बि ज़िक्र न ॾिनो आहे। हालांकि ॾिठो वञे हीअ इंतिहाई सगारे नमूने सां औरताज़ाद जे तसवर फेमिनिज़म जे तसवर ते हिन जी जेका नायका आहे जेका कहाणीकार ते उन ते बहस करे थी, उन खां पोइ हीअ उन माण्हू जंहिंसां हू प्यारु करे थी ऐं बिल्कुलु क्लियरली ॿुधाए थी त हू जेको माण्हू आहे जेको जंहिंसां मुंहिंजी शादी थी आहे उहो मूंखे वक़्तु कोन थो ॾिए, छाकाणि त हिकिड़ो बिज़नेसमैन आहे ऐं जंहिंसां मूंखे वक़्तु कटणु खपे उन सां वक़्तु कटण जी मूंखे इजाज़त कोन थी ॾिनी वञे ऐं उनखे दावत थी ॾिए त तूं अचु शाम जी चांहि पाण गॾिजी पीअंदासीं। त हू जंहिं जेको आहे सो साम्हूं ई हुनजो घरु आहे ऐं उते वेही उहो सिगरेट पीअंदो आहे शाम जो या उते बालकनी में अची वेहे थो, उनजो सॼो एतमाम करे थी ऐं उनखां पोइ उहो जॾहिं उते नज़र नथो अचे या हीअ उनखे नथी घुराए सघे त उन खां ख़त थी लिखे ऐं इहा कहाणी ख़तनि जे हिन में सिलसिले में हले थी ऐं ख़तनि में कहाणी लिखण जो ट्रेंड उहो गुन सामताणी विधो आहे। उनखे पोइ मदद अली सिंधी साहिबु पंहिंजी हिकिड़ी कहाणी में ख़तनि में जेको आहे कहाणी खे वधाइण जो उहो सिलसिलो रखियो ऐं उनखां पोइ ख़त लिखी खे शिकायत थी करे त मूंखे त ॾाढो इंतज़ारु हुयो ऐं मान हुयो पंहिंजे पाण ते त आउं जॾहिं बि तोखे घुराईंदे तूं हलियो ईंदे पर तूं कोन आयो। उनखां पोइ वरी उहो जेको जवाबु थो लिखे ऐं नथो चाहियां त मुंहिंजे करे तुंहिंजे लाइ के तोहमतूं या के तोहमतुनि जा तीर तो ते वसनि ऐं आउं आयुसि जंहिं वक़्तु इहो सॼो एतमामु कयो पए मूं इहो ॾिठो पए पर जंहिं वक़्तु इहो एतमामु करे चुकी त आउं घर में अंदरि हलियो वियुसि ऐं ॿाहिरि कोन निकितो ऐं इहो सॼो कुझु मूं ॼाणी करे कयो आहे। हिन ख़तनि जे उन सिलसिले में हिकिड़ी बहितरीनु कहाणी आहे जेका अॻिते ट्रेवल करे थी ऐं उन में ॼण त हिकिड़ो नओं रूप आहे कहाणी जो जेको असांजे साम्हूं अचे थो। इहे हिन जूं जेके ॿियूं कहाणियूं आहिनि उहे बि इंतिहाई अहम कहाणी जीअं 60s में कंप्यूटर आयो आहे असां वटि, हिन में 60s जी लिखियल कहाणी में ई चए थो त आउं कंप्यूटर ॾिसी आयो आहियां उन में जेको आहे सो अंग अखरनि जी जेका जोड़ तोड़ थिए थी पई ऐं सम्झां थो त कंप्यूटर एजाद त माण्हूअ कयो आहे, इहो डायलॉग आहे हिन कहाणी जो ऐं एजाद त माण्हूअ कयो आहे पर हाणे इहो कंप्यूटर माण्हूअ जे हथ वस में कोन्हे को। हू लॻे ईअं थो त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी ॻाल्हि जेका अॼु था असां कयूं हीअ उहा ॻाल्हि अॼु खां तक़रीबन 70 साल अॻु में थो करे त इहा आर्टिफिशियल इंटेलिजेंस जंहिंजा तख़लीकार असां पाण आहियूं पर उहो लॻे ईअं थो त ॼण उहो असांजे हथ वस में कोन्हे को ऐं असांखां अॻिते जी ॻाल्हि सोचे थो पियो ऐं अॻिते जो जेको आहे डसबंद असांखे ॾिए थो ऐं अददनि ते जेको हिन बहस कयो आहे, ॾुख ते जेको हिन बहस कयो आहे, मौत ते जेको हिन बहस कयो आहे, पंहिंजी कहाणियुनि में ख़ूबसूरती ते जेको बहस कयो आहे, इश्क ते जेको बहस कयो आहे, आउं सम्झां थो हिकिड़ो लाजवाब कहाणीकार आहे जंहिं फ़िलसफ़ियाणा कहाणियूं लिखियूं आहिनि ख़ासि तौर ते वजूदी धारा जे हवाले सां या जदीदियत जे हवालनि सां इंतिहाई अहम कहाणीकार आहे जेको असांजे अखियुनि खां ओझल हुयो। ऐं मदद अली सिंधी साहिब खे हिकु भेरो ॿीहर सलाम कंदुसि जंहिं तमामु महिनत सां हिकिड़े गुम थियल कहाणीकार खे असांजे साम्हूं आंदो आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि असां जेको आहे सो मोहन कल्पना जी कहाणियुनि जे अॻियां हिन खे एतिरी अहमियत न ॾींदा रहिया आहियूं पर ॾिठो वञे त मोहन कल्पना जे कहाणियुनि ऐं हिन जे कहाणियुनि में बुनियादी फ़र्क़ु इहो आहे त मोहन कल्पना वटि असांखे किथे न किथे लाउडनेस मिले थी, नारेबाज़ी में तब्दील थी वञनि था हुनजा किरदार, पर हिन जा किरदार किथे लाउडनेस में तब्दील कोन था थियनि। इंतिहाई सॉफ्टनेस सां उहो अॻिते वधनि था, पंहिंजी ॻाल्हि कनि था फ़िक्री अंदाज़ सां, फ़लसफ़ियाणा अंदाज़ सां ऐं बेबाकीअ सां अॻिते हली करे पंहिंजी ॻाल्हि खे उहो छेद पहुचाइनि था ऐं पढ़ंदड़ खे हिकिड़े अहिड़े मोड़ ते अची हुन जूं कहाणियूं पहुचाइनि थियूं जिते लतीफ़ साईं जो इहो बैत पढ़ंदुसि आख़िर में त हौसलो हैरत में करे की न दरक, हौसलो हैरत में करे की न दरक, जो हुस्न संदो हक़ सो कुंवर परुड़े की न की। तव्हांजी महिरबानी। दोस्तों मदद सिंधीअ सतरधारे जॾहिं अचे क़दम रिसालो गॾियो त उन मुख़्तलिफ़ सियासतदाननि खां पैगाम घुराया। उन में साईं GM साहिब हिकिड़ो पैगाम मोकिलियो जी, हा तव्हां ज़बानी वरितो त उन पैगाम जी कसिट मदद अली सिंधी हमेशह दोहराईंदो आहे त असांखे पंहिंजे वेझे माज़ीअ खे यादि करणु घुरिजे। हा, वेझो माज़ी माना माज़ी क़रीब खे यादि करणु घुरिजे ख़ासि करे। ऐं उन करे हू चवंदो हो त असां जेकॾहिं पंहिंजे वेझो माज़ी जेकॾहिं विसारे वेहंदासूं त पंहिंजे तारीख़ खे विसारे छॾींदा।
छाकाणि त तारीख़ क़ौमुनि जो हाफ़्ज़ो ऐं यादाश्त नाम हूंदी आहे। जेकॾहिं असीं पंहिंजे माज़ीअ खे या पंहिंजे माज़ीअ खे विसारींदासूं त उहा पंहिंजो हाफ़्ज़ो विञाए वेंदासूं। असीं जॾहिं ख़ासि करे सिंध जी तारीख़ खे छॾे रुॻो हैदराबाद ते नज़र विझंदासूं त माज़ी क़रीब में हैदराबाद में मुख़्तलिफ़ शोबनि में असांखे तमामु घणा माण्हू मिलनि था जेके विरहाङे जे जबर सबबु हितां हलिया विया। मसलन कल्याण आडवाणी आहे, जेठमल परसराम आहे, दादा TL वासवाणी आहे, सुंदरी उत्तमचंदाणी आहे, पोपटी हीरानंदाणी आहे, रीटा शाहाणी आहे, हीरो ठकुर आहे, गुनो सांताणी आहे, मुरलीधर जेठले आहे ऐं अलाए केतिरा असांजा माज़ीअ जा कहाणीकार, लेखक, शाइर, शाह जा ॼाणू ऐं विद्वान, तइलीमदान हैदराबाद शहर सां वाबस्ता। गुनू सांताणी बि हैदराबाद सां वाबस्ता हो। हुन 17 जून 43 ते हैदराबाद में जनमु वरितो हो, चोटियुनि में। जॾहिं हू 13 सालनि जो, यानी हू पाकिस्तान खां 13 साल वॾो, ऐं जनवरी 48 में हू पंहिंजे वालदेन सां गॾु उल्हासनगर वियो। गुनू सांताणी जंहिं हैदराबाद शहर ॾिठो, उन जूं गिटियूं ॾिठियूं, मीरनि जा कुबा ॾिठा, मीरनि जे कुबनि ते पवंदड़ गुल ॾिठा ऐं गुलनि ते वेहंदड़ ॾेंभुनि जा ॾंग खाधा। उहो जॾहिं हितां उल्हासनगर वञे थो त उहा फ़ौजियुनि जी अहिड़ी कैंप आहे जिते ॾेंभुनि जे ॾंगनि सां गॾु उन्हनि विछुनि जा ॾंग बि खाधा ऐं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। गुने सांताणी ऐं हुनजे वालिद ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे, तव्हां गुने जे कहाणियुनि में गुने जी ज़िंदगीअ में उन जो दर्द समायल महसूसु कंदव। गुनू सांताणी असांजे सिंधी कहाणीअ जी जेका पहिरीं त्रिमूर्ति कीरत, उत्तम ऐं गोबिंद माली जेका तरक़ी पसंद सिंधी कहाणीअ जी त्रिमूर्ति हुई, उन खां पोइ जेका सिंधी कहाणी, जदीद सिंधी कहाणीअ जी त्रिमूर्ति आहे, जीअं अमर नालो वरितो त मोहन गलपना, गुनू सांताणी ऐं लाल पुष्प। हीअ उहा टी पीढ़ी आहे जेका तरक़ी पसंदनि खां जे उबतड़ उन जदीद धाराऊं उन वक़्तु ताईं असांजे सिंध में असां वटि तरक़ी पसंदी, जिद्दत या रुमानिज़म इहा सम्झो त हिकिड़ी गॾियल सूरत में मौजूदु हुई ऐं धाराउनि जे सूरत में मौजूदु न हुई। पर हिंदुस्तान जा जेके असांजा सिंधी राइटर हुआ, उन्हनि मुख़्तलिफ़ धाराउनि जो मुतालो कयो। मॉडर्निज़म, पोस्ट मॉडर्निज़म, नेचुरलिज़म या ह्यूमनिज़म ऐं सरियलिज़म, रियलिज़म वग़ैरह ॿियूं जेके बि तहरीकूं हुयूं, उन्हनि मुतालो कयो। ऐं ख़ासि करे 60 वारे ॾहाके में उहा सिंधी कहाणी हुजे, सिंधी शाइरी जंहिंमें नसरी शाइरी अची वञे थी, उन में उन्हनि धाराउनि जो ज़िक्र असां वटि घटि सिंध में, छाकाणि त असां खां ज़मीन घसिजी वई, असांजो वजूद पाकिस्तान जी सूरत में ॿोली वजूद ख़त असां लाइ मसाला हिकिड़ा ॿिया हुआ ऐं हुननि वटि जलावतनी में वरी ॿिया मसाला हुआ। हू सिधो सऊं शहरी ज़िंदगीअ सां वाबस्ता थिया त हुननि वटि उन्हनि नज़रियनि जो वधीक असरु थियो। ऐं इहा जेका नई त्रिमूर्ति हुई, उहा ख़ासि करे कूंज रिसाले में ऐं उन में हरी मोटवाणीअ जे रिसाले जा ई पहिरियां फाउंडर ई खणी चऊं। हिननि कूंज रिसाले में उन नए अदब खे आंदो, जंहिंजे ख़िलाफ़ु वॾी वाद विवाद थी, वॾी तनक़ीदूं थियूं, पर हीअ टई यानी ॼमी बीह रहिया ऐं जदीद सिंधी कहाणीअ में हिननि जेके नवां ट्रेंड मुतारिफ़ कराया, उन में इन टिनी जो पोइ विष्णु भाटिया या ॿिया कहाणीकार बि उन सफ़र में शामिलु थी विया। गुनू सांताणी ऐं हिननि जी जेका त्रिमूर्ति आहे, टिनी खे असीं ॾिसंदासूं त टई सफ़ा मुख़्तलिफ़ आहिनि ऐं उन्हनि में गुनू वरी सभिनी खां मुख़्तलिफ़ आहे। गुने वटि तव्हांखे इतिहास मिलंदो, मिथोलॉजी मिलंदी ऐं जेका मोहन गलपना वटि बि आहे, पर गुनू छाकाणि त हितां 14 सालनि जी उमिरि में वियो, हिन पंहिंजे पीउ खे हैदराबाद जे घर में
सुबुह जो इबादत खां पोइ प्रार्थना दौरान जेको गीतो पढ़ंदो हो, उल्हासनगर में हिकु ॿ दफ़ो उनखे ॿुधो ऐं पोइ हिन जा कन हमेशह उहा प्रार्थना ॿुधण लाइ हैरान परेशान हूंदा त बाबा उहो छो नथो चए। हाणे इहो जेको दर्दु आहे उहा प्रार्थना नथो ॻाए, उहो दर्दु हिन जे मन में समाइजी वञे थो। इहे संदसि पीउ खे जेका सिंध यादि हुई, या पाण 12 सालनि में जेका सिंध ॾिठई, जेका हैदराबाद ॾिठई, जेका मीरनि जा कुबा ॾिठई, गिटियुनि में घुमियो फिरियो, उहा उनखे यादि आई। ही घणो पढ़ियो शख़्स हो। ऐं ईअं चवंदुसि ऐं मदद में ईअं लिखियो आहे त जीअं शेख यार सिंध में शाइरीअ में हुन न रुॻो सिंध जी तारीख़, सिंध जो क्लासिक, सिंध जी मैथालॉजी पंहिंजे शाइरी में आंदी आहे, पर बर सगीर जी तारीख़, मैथालॉजी ऐं उन में आंदी आहे, दुनिया जी आंदी आहे। इहे गुनू ऐं शेख यार ॿ अहिड़ा शख़्स आहिनि शाइरीअ मैदान में, हू कहाणीअ मैदान में, जंहिं हिंद ऐं सिंध जी मैथालॉजी, इतिहास पंहिंजे कहाणियुनि में समायो आहे। हिन जी कहाणीअ जा किरदार तव्हांखे मुफ़क्किर ऐं दानिश्वर नज़र ईंदा। उहा नायका हुजे या नायक हुजे, इहे तारीख़ में टुॿी हणी पिया ॻाल्हाईंदा। तारीख़ जा किरदार जेके आहिनि, हिंदू मैथालॉजीअ जा किरदार जेके आहिनि, उहे ॻाल्हाइनि था। इहे आम रवाजी किरदार न आहिनि। ऐं हिन जे कहाणियुनि ते मुख़्तलिफ़ अंदाज़ में, मतिलबु हिकिड़ो इहो चयो वियो इब्तिदा में हिन जे कहाणियुनि ते हिन जे शरत चंद जो असरु आहे, बाबू शरत चंद। वाक़ई हिन जे कुझु कहाणियुनि ते असरु हो, पर जॾहिं सीमा जे हुन पार जेका कहाणीअ जो हिन ज़िक्र कयो, उन कहाणीअ ते पहुचंदे उहो उन असर खां ॿाहिरि निकिरी आयो। किन लिखियो त हिन ते फ्राइड जो असरु आहे। हा, हिकु हद ताईं हिन ते असरु हो, पर हीउ उन असर खां बि निकिरी आयो। हिन जेको आहे उन खां पोइ किन माण्हुनि हिन ते तनक़ीद कई त हिन जे कहाणियुनि में यकसानियत आहे, छाकाणि त मौज़ू तारीख़ी, इतिहासी, देवमालाई कैरेक्टरनि जी ॿोली ॻाल्हाइनि था, या उन्हनि बाबति आहिनि, त उहा वाक़ई यकसानियत लॻे थी। पर जॾहिं असीं उन जी कहाणी पढ़ाॾो ताईं पहुचूं था, या तलाश ताईं पहुचूं था, या परलय कहाणी हुनजी उहा कहाणी आहे जो लाल पुष्प जहिड़ो कड़ो नकाब, तमामु ख़तरनाक क़िस्म जो नकाब जेको ॿिए कंहिंखे तस्लीम न कंदो आहे, जंहिं शेख यास ने तमामु छिती तनक़ीद कई। उहो चए थो त 1969 ताईं सिंधीअ में छपियल कहाणियुनि में संदसि कहाणी परलय जेका आहे उहा बहितरीनु कहाणी आहे। ऐं इहो रायो लाल पुष्प ॾे, इहा वॾी ॻाल्हि आहे त हिन जी कहाणी परलय हुजे, खंडर जेका मदद खे तमामु घणी वणंदी आहे, तलाश हुजे, या पढ़ाॾो, 4-5 कहाणियूं हुन जूं अहिड़ियूं आहिनि, जेकॾहिं बरे सगीर ऐं हिंद जी कहाणियुनि जो को कैटलॉग ठाहिजे त उन्हनि में हिन जूं घटि में घटि हिन माण्हूअ जूं 18 कहाणियूं हिन किताब में आहिनि। उन्हनि मां 4 या 5 कहाणियूं अहिड़ियूं आहिनि जेको इन हिंदुस्तान जे कहाणियुनि जे कैटालॉग में शामिलु करे सघजनि थियूं, सिंध जे ख़ूबसूरत कैटालॉग में शामिलु करे सघजनि थियूं। हाणे इन मां हिन जे कद काठ ऐं कहाणीकार जी हैसियत जो तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था। विरहाङे बाबति जेके कहाणियूं लिखी वियूं आहिनि, मतिलबु वॾो कमाल कयो आहे, उन पढ़ाड़ो कहाणीअ खे हथु कयो आहे त असां वटि 12 खां 13 कहाणियूं मिलनि थियूं विरहाङे ते, माना सिंध में, हिंद वारनि घणियूं। त उन्हनि कहाणियुनि में जेका हिन जी कहाणी पढ़ाड़ो आहे, ऐं त चाहींदुसि अॼु हिकु बैठक में को न को उहा कहाणी ज़रूरु पढ़े। मूंखे त पढ़ंदे उहा कहाणी हीअं महसूसु थियो त उन जो जेको सलमा किरदारु आहे उहो ॼण त महताब महबूब आहे, जेका हितां हिंदुस्तान घुमण वई हुई। तव्हां उन कहाणी खे पढ़ो त ॼण त उहो कैरेक्टर आहे, ऐं उहो पाण में जॾहिं कुतुब मीनार ॾिसनि था, पोइ मीरनि जा कुबा यादि अचनि था, पोइ हुनखे ॿुधाए थी त मीरनि जे कुबनि ते ॾिंभू आहिनि, के ॾिंभू छो, जे मूंखे ॾिंभू खाधो हुजे, हा गुल पवंदा आहिनि त हुन ते ॾिंभू ईंदा आहिनि, जे हिते त उहे ॾिंभू न आहिनि। मतिलबु उहो जेको पसमंज़र उन कहाणीअ में बयानु कयल आहे, कमाल जो बयानु कयल आहे। त गुनू समतानी ख़ुदि चए थो त आउं कहाणीअ जे क्रास ते आहियां, सिलेबस चढ़ियल आहियां,
ऐं रोज़ु मरंदो आहियां ऐं रोज़ु जीअंदो आहियां। हुन कहाणीअ जी वसफ़ जेकी आहे त कहाणीअ में माण्हूअ खे मरणो पए थो। जेकॾहिं कहाणीअ में माण्हू मरे नथो, कहाणीअ जो दर्द जेको आहे उहो पंहिंजे अंदरि में समाए नथो, उहा पीड़ा समाए नथो, पाण खे मारे नथो, त उहो कहाणी सिरजे नथो सघे। त इहो कहाणीअ बाबति हुनजो तसवुरु आहे। ऐं तारीख़ बाबति जेको हुनजो कहाणियुनि बाबति, हाणे तव्हां हुनजी 65 में छपी आहे अबमान किताब कहाणियुनि जो, ऐं 70 में हुनजो छपियो आहे पराजिता, ऐं उन्हनि में कुल कहाणियूं आहिनि 13। मदद 5 नयूं कहाणियूं वठी करे 18 कहाणियुनि ते मुश्तमिल ही किताब हिकु राह हिकु पथर आंदो आहे। ऐं इहो कमाल जी ॻाल्हि आहे। सम्झां थो हिनजी एंथोलॉजी, उनखां सवाइ हिकिड़ो वापसि नाविल हो जेको 57 में हुनजो छपियो हो। त आउं सम्झां थो त गुने जी कलेक्शन जेका मदद कई आहे, या उनखां अॻु जेके असांजे शेर ॿुधायो त अलामा गाज़ीअ ते, अब्दुल दरिया ख़ान ते, शिकारपुर ते, या ख़ुदि गुरबख्शाणीअ जे रिसाले जा 3 जुल्द ओरिजिनल आणनि, इहो कमु जेको मदद कयो आहे, हीउ कमु जेको कयो आहे उन सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे। हिन में गुनू सामताणी हू मेल मिलाप तमामु घटि रखंदो हो, तमामु हुन जा घटि दोस्त आहे। जीअं तव्हां ॿुधो त 3 दोस्त, ही त त्रिमूर्ति आहे, उनखां पोइ राज चावला, राज दासवाणी जो, गीता राज जो मुड़ुसु हो, उहो हुन दोस्त हूंदो हो। त हीउ दोस्तीअ में बि ॾाढो मुख़्तसिर हूंदो हो। हिन थोरियूं कहाणियूं लिखियूं आहिनि, पर उन्हनि में तारीख़ में तारीख़ में शामिलु थियण जो केतिरियूं कहाणियूं आहिनि। गुले लिखियो आहे त असीं सिंधी वक़्तु ऐं इतिहास खे दोखो ॾींदा रहियासीं। ऐं पंहिंजे कहाणियुनि जे पस मंज़र में ऐं पंहिंजे पस मंज़र में अचे थो त असां सिंधी वक़्तु ऐं इतिहास खे दोखो ॾींदा रहियासीं, हाराईंदा रहियासीं ऐं रवायत खां कढिजी वियासीं। हिंद में सिंधीअ खे उन करे सिंधी साहित्य माना अदब खे इतिहास, वक़्तु ऐं रवायत में का बि जॻह न रही आहे। हू उन खां कढिजी विया आहिनि। मञा थो त सिंधूअ जे किनारे ते वेदनि जी रचना थी, ऐं असीं सिंधू माथिरीअ जे सभ्यता जा वारस आहियूं। जेतिरे क़दुरु मुंहिंजे कहाणियुनि जो तालुक़ु आहे, मूंखे सिंधी ग्रामर जेतिरी आज़ादी ॾिनी आहे, सा वठी मूं पंहिंजी स्टाइल में संगीत भरण जी कोशिशि कई आहे। यानी हिन जी ॿोली संगीतमय आहे, माना म्यूज़िकल आहे। लफ़्ज़नि खे हेॾां होॾां करे, जुमलनि खे मीज़ान में रखी, ग्रामर जे निशाननि खे कुझु पंहिंजे नमूने कमु आणे पंहिंजो हिकु मख़सूस स्टाइल पैदा कयो अथमि। उन जा 2 कारण आहिनि। हिकु क्लासिकल अदब में आयल संगीत खे पंहिंजे कहाणियुनि में भरणु, ऐं ॿियो उन संगीत वसीले एस्थेटिक सेंस खे हासिलु करणु। स्टाइल ॿोलीअ मां थो पैदा थिए। जीअं त मुंहिंजी ॿोली, जीअं चयो अथमि त इम्प्रेशनिज़म जो शिकार आहे, मुंहिंजो स्टाइल बि हीअं आहे। उन करे मुंहिंजो स्टाइल सिधो मन सां वास्तो रखे थो। मदद उन सिलसिले में लिखियो आहे त गुने जूं अक्सर कहाणियूं फ़ैलसूफ़ी, रोमांटिज़म ऐं इतिहास ते लिखियलु आहिनि, पर संदसि ज़िंदगीअ जी आख़िरी कहाणी पड़ाड़ू में का बि फिलासफ़ी कान्हे। हिन कहाणीअ में गुने पंहिंजे माज़ी यानी हैदराबाद शहर जो ज़िक्र कयो आहे, मीरनि जे कुबनि खे यादि कयो आहे। लॻे ईअं थो त ज़िंदगीअ जे आख़िरी ॾींहंनि में खेसि पंहिंजे वतन, पंहिंजे जनम शहर, कुझु लफ़्ज़ मूं हुनखे पंहिंजा ॾिना आहिनि, जनम शहर हैदराबाद जी यादि सतायो हो। धरती ऐं जनम शहर जो ॾुखु हिन जे अंदर में मौजूदु हो। हिन न रुगो सिंध विसारी न हुई, न हैदराबाद विसारियो हो। तॾहिं त हिन हिकु हंधि लिखियो हो त सिंध खे जेकॾहिं मोहन जो दड़ो ऐं शाह लतीफ़ न हुजे हा त सिंध
सिंध न हुजे हा। त हीअ जेका कहाणी आहे हिनजी, जेकॾहिं गुलाम नबी सुमरे खां पोइ जेकॾहिं इजाज़त हूंदी त मां या पोइ बि हुन कहाणी खे पढ़ंदो, छाकाणि इन कहाणी पढ़ण खां सवाइ असीं गुने खे मुकमिल सम्झी न सघंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हलो पोइ उथी थो बीहो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेहद महिरबानी अमर सिंधु साहिबा, भाउरो भेनरो, अदा मदद अली सिंधी, डॉक्टर शेर महराणी, ताज जोयो, हिन पासे ग़ुलाम नबी सुमरो। इंतिहाई शानदार गुफ्तगू थी। हाणे ही त दानिश्वर आहिनि, प्रोफेसर आहिनि, असां ॿई मिड़ई ग़ुलाम नबी माशाल्लाह ज़बरदस्त क्रिएटिव अफ़साना निगार आहे। ऐं हिकिड़ो हल्को फुल्को पढ़ंदड़ आहियां। मुंहिंजो हिकिड़ो तासुर आहे गुने सामताणी जे बारे में, उहो आवां जी ख़िदमत में पेश कंदुसि। पर सच पुछो त हिन वक़्त ताईं बेहद अहम गुफ्तगू थी आहे अदा मदद जी, शेर जी। ज़ाहिर त ही प्रोफेसर आहिनि, हिननि जो न शेर जी ॻाल्हि थो कयां। ताज जेको आहे, अॼु सची पुछो त ही सम्झ चवंदो त आउं बीमार आहियां, बिस्तरे दाख़िल आहियां, मूं ग़लति दवा खाई छॾी, सुतो पियो हुअसि। पर हिन जो हाफ़िज़ो अॼु रिकॉर्ड हाफ़िज़ो हो, जो हिन सभिनी कहाणियुनि ऐं सननि खे डायरेक्ट ज़बरदस्त अंदाज़ में पेश पे कयो। त वेठे वेठे मूंखे अदीरफ़ाना ख़्यालु थियो त जेकॾहिं काश जीअं जिगर जी पेवंदकारी थिए थी त हिन जे मेजाले जी पेवंदकारी बि थिए, त असीं बि घटि में घटि पंहिंजी यादगिरी हाफ़िज़े खे। आउं 69 सालनि जो आहियां, ही 70 सालनि जो आहे। बहरहाल मुंहिंजी जेका गुफ्तगू आहे हिन मेजाले खां ॿाहिरि जी गुफ्तगू आहे, उहा हल्की फुल्की गुफ्तगू आहे। गुने सामताणीअ जे गुणनि बाबति अवां घणो कुझु ॿुधो। हैदराबाद सिंध जी मिटी हो, सिरे घाट लॻ कंहिं घिटीअ में 13 जुलाई 1964 धारे ॼाओ। पोइ छोटकी घिटीअ लॻ जंहिं हंधि म्यूनिसिपालिटीअ जो 1934 में 13 जुलाई 1934 में धारे ॼाओ। पोइ छोटकी घिटीअ लॻ जंहिं हंधि म्यूनिसिपालिटीअ जो दफ़्तरु आहे, उते हिकु माड़ीअ में रहियो। 13-14 सालनि जी उमिरि में विरहाङो थियो ऐं हैदराबाद शहर जी हीअ मिटी उल्हासनगर बम्बईअ जहिड़े कॉस्मोपॉलिटन सिटीअ यानी शहर ॾांहुं शिफ्ट थी वई। हू अव्वल आख़िर शहरी ॿार, शहरी माण्हू ऐं शहरी अफ़साना निगार हो। 60 जे ॾहाके खां पोइ 90 जे ॾहाके ताईं हुन अफ़सानवी अदब में चमत्कार ॾेखारियो। ऐं छाकाणि त शहरी हो, इन करे हुन हैदराबाद ऐं बॉम्बईअ जी जेका ज़िंदगी आहे उनखे पंहिंजे कहाणियुनि में डिपिक्ट कयो। सिंधी, अंग्रेज़ी, हिंदी ॿोलियुनि ते महारत सबबि हुन दुनिया जे जदीद खां जदीद अदब जो मुतालो कयो। ख़ासि करे जवानी दीवानीअ में हुन देवदास थियण जे जुनून में गीता राज सां इश्क बि कयो, जेका पहिरीं सिंधी फिल्म हो जमालो जी हीरोइन हुई, जंहिं ते शेख अयाज़ बि मफ़्तून, त मोहन कल्पना बि मफ़्तून, त लाल पुष्प बि मफ़्तून। हुन रोमेंटिक माहौल वारियूं कहाणियूं लिखियूं जवानीअ में, पर हुन जो रूह प्राचीन यानी एंटीक टाइप शयुनि सां मोहबत कंदड़ रूह हो। ऐं इहो स्वाभाविक बि हो जो हू जुलाई में पैदा थियो हो। ऐं दोस्तो, हुन जो स्टार कैंसर हो। ऐं जेके बि इन स्टार कैंसर जी छांव में पैदा थींदा आहिनि, उहे रोमेंटिक, क़दामत पसंदि, एंटीक शयुनि में वधीक दिलचस्पी ॾेखारींदड़ हूंदा आहिनि। ऐं घणा हू होमली थींदा आहिनि, माना घरेतड़ा हू जेके हूंदा आहिनि, जिन में गुने सामताणीअ जो बि शुमार आहे। हू मिज़ाजनि बेहद रोमेंटिक हो। अलावा अज़ीं 20 सदीअ जे पोएं अध में दोस्तो, तव्हां सभिनी खे हिननि दोस्तनि बि ॿुधायो, पर आउं थो ॿुधायां त 20 सदीअ में नंढे खंड अंदरि कहाणी लिखण जो ढंग ऐं फ़न मुंशी प्रेमचंद ईजाद कयो हो, जेको हक़ीक़त पसंदाना अंदाज़ में कहाणियूं लिखंदो हो। पोइ कृष्ण चंद्र, असमत चुग़ताई, मंटो जेको चवंदो हो त मां मिंटो न आहियां, 1 2 आउं 1 2 आहियां, बेदी, इन्हनि सभिनी में रियलिस्टिक अप्रोच सां पे इन्हनि सभिनी बरे सग़ीर जे वॾनि कहाणीकारनि लिखियो। पर गुनो छाकाणि त इज़हार जे सिलसिले में जेम्स जॉइस, काफ़का, काम्यो ऐं फ्राइड वग़ैरह में वधीक दिलचस्पी पे ॾेखारी। इन करे स्टोरी टेलिंग लाइ हुन स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस
एब्सडिटी एब्स्ट्रक्शन जहिड़ा अंदाज़ पंहिंजी कहाणीअ खे लाइ अपनाया ऐं बर सग़ीर जो कामयाब जदीद सिंधी कहाणीकार थी उभरियो। संदसि कहाणियुनि जिन में अपराजता ऐं अबमान मुनफ़रिद स्टाइल सबबि हिंद सिंध में एतिरा त संदसि इहे अफ़सानवी मजमुआ अघाणा जो 70 जे ॾहाके में सिंध वासी कहाणीकारनि मां माणिक मुश्ताक हुसैन शोरे गुने सामताणी वटां वॾो उत्साह माणियो ऐं उन जे नक्श क़दम ते हलंदे सिंध में जदीद सिंधी कहाणीअ खे हक़ीक़त पसंदीअ खां हटी शऊर जे वहकरे जे अंदाज़ में लिखियो ऐं तारुफ़ ॾिनो। सिंध में दौर हाज़िर जे कहाणीकारनि मां मदद अली सिंधी ऐं ग़ुलाम नबी सूमरे जे कहाणियुनि ते पिणु गुने सामताणीअ जे कहाणियुनि जो वॾो असरु नज़र अचे थो। ताज़ो ज़फ़र जूणे जे जेको नाविल ख़ूबसूरत नाविल लिखियो आहे उजाम बरां, उन जो स्टाइल ऐं ढंग पिणु हुन गुने सामताणीअ जी कहाणी बल्कि रोमेंटिक कहाणी नायका मां ई हासिलु कयो आहे। जदीद सिंधी कहाणीकार मदद अली सिंधी ऐं ग़ुलाम नबी सूमरो ऐं मञा थो त ओरिजिनल ऐं जीन्युइन कहाणीकार आहिनि, पर उन्हनि जे अंदाज़ तहरीर मां बि गुने सामताणी जी ख़ुशबू हर हालत में ॻोल्हे सघो था। ऐं यारो सिंध में जीअं आगा सलीम, नसीम करल, अमर जलील जी टिमूर्ति हुई, इन तरह सां हिंद में वरी मोहन कल्पना, लाल पुष्प, गुन्ने खे हिक ॿिए जो तव्हां भेची कहाणीकार या टिमूर्ति सॾे सघो था, जंहिंखे सिंध वासी नामियार लेखकनि मां सिर्फ़ु 2 हस्तियुनि बल्कि 3 हस्तियुनि बॉम्बे में रूबरू ॾिठो। गुने सामताणीअ खे सिंध जे हाज़िर दौर जे 3 वॾनि शख़्सियतुनि मिसाल शेख अयाज़ हुनखे ॾिठो, पर हिन महफ़िल में जेके शख़्सियतूं वेठियूं आहिनि ताज बि उन्हनि में ॾिठो। हलो 4 हस्तियूं आहिनि जिन गुने खे ॾिठो पर ताज हुनजो ज़िक्र न कयो आहे किथे बि लिखत में, इन करे मूंखे ख़बर न आहे, पर आउं अव्हांखे ॿुधायां ताज ॿुधंदा हलो त ग़ुलाम नबी सूमरे खां पोइ असांजी अदी लेखका महताब महबूब खेसि हिकिड़ी महफ़िल में उल्हासनगर बॉम्बे में अदी महताब महबूब जॾहिं हुनखे ॾिठो आहे त लिखियो अथसि त गुने सामताणीअ ते हिकु महफ़िल में मुंहिंजी नज़र पई त हू मूंखे बिल्कुलु नसीर मिर्ज़ा वांगुरु नज़र आयो। घटि ॻाल्हाइणो लिखत में मौजूदु आहे। गुने सामताणी खे मूंखे बिल्कुलु नसीर मिर्ज़ा वांगुरु नज़र आयो। चुपचाप, घटि ॻाल्हाइणो, हर कंहिंजी ॻाल्हि पूरे ध्यान सां ॿुधंदड़ ऐं शांत इंसान। बकौल अदी महताब महबूब गुने सामताणीअ मूंखे उन महफ़िल में सभिनी जो हरदिल अज़ीज़ नज़र आयो, जंहिं चुपचाप हर कंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ॿुधी पिए ऐं पर ख़ुदि पाण तमामु घटि थे ॻाल्हायो। घटि लिखण जे बावजूद बि बकौल अदी महताब महबूब गुनो सामताणी तमामु सुठो लेखक रहियो। संदसि कहाणी कुलियात जेका असांजे ताज़ो अदा मदद अली सिंधीअ मुरतिब कई आहे ऐं उन अदा मदद जेको ख़ुदि बि हिकिड़े ज़हीन कहाणीकार जी हैसियत रखे थो ऐं सच पुछो त कविता पब्लिकेशन पारां ताज़ो असांजे दोस्त मोहन मधोश जेके नवां ताज़ा किताब शाया कराया आहिनि, उन्हनि में लेआउट, टाइटल ऐं प्रिंटिंग जे लिहाज़ खां आऊं त हिन किताब खे कोहिनूर हीरे जी हैसियत ॾियां थो। हाणे हिते सवाल त गुने जे कहाणियुनि जे मर्कज़ में आहे छा? आउं हिकिड़े पढ़ंदड़ जी हैसियत में तव्हां सां शेयर करियां ऐं ॿुधायां त हिते सुवाल आहे त गुने सामताणीअ जे कहाणियुनि बल्कि हर कहाणियुनि जे मर्कज़ में आहे छा? उन लाइ मदद अली सिंधीअ जो हिकिड़ो जुमिलो आउं हिते कोट कंदुसि। अदा मदद लिखियो आहे त गुने जी कहाणियुनि में को रूह आहे। अदा मदद लिखे थो त गुने जी कहाणियुनि में को रूह आहे जेको भटकंदो थो रहे। मुंहिंजो ख़्याल त इहो जलावतन रूह सिंध जो, हैदराबाद सिंध जो रूह हो जेको मुंबईअ में कॾहिं सिंध जे मुक़बरनि बाग़नि त कॾहिं वरी हिंद जे दरगाहुनि में भटकंदे पंहिंजो पाण खे ॻोल्हींदो थो रहे। इहो गुनो ई अहिड़ो पहिरियों सिंधी कहाणीकार हुयो। जमाल अबड़े नादर बेग खां वठी दौर हाज़िर जे तारिक आलम ऐं ग़ुलाम नबी सूमरे ताईं गुनो
मुतालो कंदा अचो त वाह तव्हांखे कहाणीकार नज़र ईंदो जंहिं वटि तव्हांजे उन जी कहाणियुनि में ऋग्वेद जा हवाला नज़र ईंदा, उपनिषद नज़र ईंदा, कालीदास, ओधू, उमारो, देवदास, शकुंतला, मेघदूत, भर्तृहरि, शरतचंद्र, रवींद्रनाथ टैगोर जे शब्दनि जा बि केतिरा ई पड़ाड़ा तव्हांखे हुन जी कहाणियुनि में जा बजा गूंजंदा नज़र ईंदा। गुने जी हूअं त हर रोमेंटिक कहाणीअ में पुरअसरारियत आहे, पर आख़िरी कहाणी पड़ाॾो दोस्तो तवजो जो तलबगार आहियां त हुन जी आख़िरी कहाणी जेका आहे पुरअसरार कहाणी आहे पड़ाॾो, जंहिंमें हुन हैदराबाद शहर वीरनि जे कुबनि ॾांहुं मोट खाधी आहे। इन कहाणी खे पढ़ी मूं अलाए केतिरा दफ़ा पंहिंजा लुड़क गलनि तां उघिया। कहाणीअ में कहाणी जो हीरो बालकपण में मीरनि जे कुबनि जी यात्रा करे थो, अमीर बादशाहनि जे मुक़बरनि में बिही रड़ियूं वाका करे पंहिंजे आवाज़ जा पड़ाॾा थो ॿुधे। गुने जी इहा कहाणी पढ़ी ख़ुदा जो कसम आऊं बि बादशाह मीर करम अली ख़ान जो उन मुक़बरे में वियो हुअसि, मूं बि रड़ियूं वाका करे पंहिंजे आवाज़ खे ॼण गुने सामताणी जे आवाज़नि सां पाण में गॾाए छॾियो हो। बावजूदि स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस स्टाइल ऐं कहाणियुनि लिखण जे जेको अंदाज़ जे बावजूदि बि यादि रखो त गुने जी कहाणियूं प्लॉट लेस कोन्हनि, एब्स्ट्रैक्ट आहिनि, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस में आहिनि, पर उहे तव्हीं प्लॉट लेस कहाणियूं नथा चई सघो। हुन जी कहाणियुनि ते पाण उन जी कहाणियुनि जे लिखण जे ढंग ते नज़र ईंदासीं त आऊं जेकॾहिं हिकिड़ी का क्रिएटिव हिकिड़ी का तशबीह ॾियणु चाहियां त उहा इहा थींदी त जीअं कोरीअड़े जो ॼार पंहिंजे शिकार खे हथु विझण खां पोइ जीअं उन जे चौतरफ़ खां कोरीअड़े जो ॼार जेको जीअं स्पाइडर पुरअसरारियत सां उन खे पकड़ींदो वेंदो आहे, त गुने वटि हिकिड़ो कमाल हिकिड़ो आर्ट ऐं क्राफ्ट आहे जंहिंमें हू पंहिंजी कहाणी जे प्लॉट खे उन स्पाइडर टेक्निक सां जकड़ींदो हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो कहाणीअ जो माहौल असांखे ठाहे थो ॾेखारे। हिते हीअ ॻाल्हि बि कंदो हलां त सब्जेक्ट जे लिहाज़ खां असांजो गुनो निज नबार रोमेंटिक ई कहाणीकार आहे। ऐं अव्हांखे आसानीअ सां सम्झाइण लाइ हिते इहो बि ॿुधाईंदो हलां त जीअं भारत जो हिदायतकार आहे न गुलज़ार, आर्ट मूवीज़ मेकर, या जीअं हुन इजाज़त, मौसम, किताब नाले वारियूं आर्टिस्टिक फिल्मूं ठाहियूं, गुने वरी सिंधीअ में पहिरियों सिंधी कहाणीकार आहे मोहन कल्पना खां अलॻि थी करे हुन आर्टिस्ट नोक सां पंहिंजूं कहाणियूं लिखियूं आहिनि। ऐं आख़िरी पेज ते आहियां जंहिंमें अपराजता, वक़्त जी सीमा, हिन पार हुन पार, बंधन, बर्फ़, आग, खंडर ऐं हिकु राह, हिकु पत्थर वग़ैरह संदसि इंतिहाई रोमेंटिक कहाणियूं आहिनि। मिसाल तौरु संदसि कुझु आर्टिस्टिक फिल्मुनि मां रोमानवी मंज़र जा सीनारियो ऐं अव्हांजी ख़िदमत में पेश करे इजाज़त वठंदुसि। ॾिसो, हू पंहिंजी कहाणीअ में खंडर में चवे पियो, ज़बरदस्त ॻाल्हियूं आहिनि जेके हाणे ॼण गुनो तव्हां सां मुखातिबु आहे। ऐं सिर्फ़ु हुन जा लफ़्ज़ दोहिरायां थो। खंडर में गुनो लिखे थो, शंकर ॾिसे थो हेमा जा वार, शंकर ॾिसे थो हेमा जा वार, स्कूल बोर्ड जीअं हुआ जंहिं ते किथे चाक जूं अछूं अछूं लीकूं निकितल हुयूं। यानी दोस्तो अलाए छो इन सीन खे ॾिसंदे पढ़ंदे मूंखे राज कपूर साहब जी फिल्म श्री 420 जो मंज़र यादि आयो, जंहिंमें दरिया में राज कपूर बीठो आहे ऐं बोर्ड ते ॿारनि खे लान में नरगिस बोर्ड ते कुझु तस्वीरूं ठाहे ॻाए थी पई, इचक दाना मीचक दाना दाने ऊपर दाना। हीउ सॼो मंज़र असांखे ॼण गुने जी हिन कहाणीअ ॾांहुं मोड़े थो वञे। आख़िरी पेज आहे त गुने जे कहाणीअ बउनवान ॾिंगा रस्ता सिधो रस्तो। गुने जी कहाणी जो उनवान आहे ॾिंगा रस्ता सिधो सफ़र। ॼण असांजे बि दिलफ़रेब रोमानवी जवानीअ जी कहाणी आहे। उन कहाणीअ जो हिकिड़ो ई मंज़र ॾिसो, लिखियो अथसि, पुठियां ईंदड़ कार मां हारन वॻो। गुने जा लफ़्ज़ आहिनि, पुठियां ईंदड़ कार मां हारन वॻो, मुड़ी निहारियुमि कार हलाईंदड़ ख़ातून जे निराड़ ते लॻल वॾे गोल तिलक ते नज़र पइजी वियुमि। सिज लही रहियो हो या चंड चढ़ी रहियो हो। हूअं बि कंहिं अप्सरा जे पेशानीअ ते गोल ॻाढ़ो तिलक ॾिसण सां ईअं महसूसु कंदो आहियां सिज लही रहियो आहे या चंड चढ़ी रहियो आहे। पड़ाॾो कहाणीअ में गुने जी तशबीह ॾिसो, थधि हुई, कोहीड़ो, वणनि में कोरीअड़े जे ॼार जीअं अटकियल नज़र आयो। अॻिते लिखियो अथसि, हमायून बादशाह जो मुक़बरो थधि खां बचण लाइ पंहिंजो पाण में सोढ़ो थींदो वियो, सोढ़ो थींदो वियो। साॻी तरह सां गुने साॻी कहाणीअ में लिखियो, शारदा मूंखे गुल मोकिलिया आहिनि,
शारदा मूंखे गुल मोकिलिया आहिनि। छा गुल? शारदा मूंखे गुल मोकिलिया आहिनि। छा गुल? पर मां त अञा ज़िंदा आहियां। उन साॻी कहाणीअ में लिखे थो त ऑपरेशन थिएटर ॿाहिरां ॻाढ़ो बल्ब जली रहियो हो। अंदरि ज़िंदगी मौत जी जंग जारी हुई। डोंट डिस्टर्ब। ऐं आख़िरी पेज ते आहियां ऐं अॻिते हुन अखर जी अहमियत खे, हिकिड़े कहाणीकार वटि अखर ई त सभु कुझु हूंदा आहिनि। गुनो पंहिंजे अखरनि जे लाइ छा थो चवे, अखरनि जी अहमियत बाबति छा थो चवे? चवे थो त अखर मित्र आहे, अखर मुंहिंजो दोस्त आहे, शब्द मुंहिंजो मित्र आहे, शब्द ईश्वर आहे, शब्द सांत आहे, शब्द रड़ आहे, शब्द वाको आहे। कहाणी अबराजता में गुने असांखां मोकिलायो आहे। चङो मां हलां थो। नमस्कार। पुछायूं, ॿुधायो भला तव्हीं छा जनम मरण जे फेरे में विश्वास रखो था? तव्हीं छा जनम मरण जे फेरे में विश्वास रखो था? हा, पुराणनि सुकल पननि जे छहण सां ई वणनि में नवां पन पैदा थींदा आहिनि ऐं उन बाद हवा जो हिकु झोंको आयो ऐं छड़ियल पन उॾामी गंगा जे धार में वही विया। ऐं 17 अगस्त 1997 जी राति गंगा किनारे गुने जी अर्थीअ खे आग ॾिनी वई। शेख अयाज़ लिखियो, ॼाणे छा शमशान केरु जलाए थो पियो, ॼाणे छा शमशान केरु जलाए थो पियो, कहिड़ो मुड़ुसु मुहान अर्पे पियो आग खे। ऐं आख़िर में लिखियो, तुंहिंजी रख खणी वियूं गंगा जूं लहरूं, तुंहिंजी रख खणी वियूं गंगा जूं लहरूं, सिंधूअ उॿहरियूं ॿाहूं फैलायूं घणो। ओम शांति, ओम शांति, शांति शांति। साहब महिरबानी। साईं मदद अली सिंधी साहब, हा साईं मदद अली सिंधी साहब, डॉक्टर शेर महरानी साहब, ताज दोयो साहब, नसीर मिर्ज़ा साहब, दोस्तों अस्सलाम वालेकुम। खाना बदोश राइटर्स कैफ़े पंहिंजो आऊं ईअं चवां त नओं सीज़न शुरू कयो आहे। अॼु हुनजी जीअं पहिरीं अदबी गॾिजाणी आहे साल 2024 ऐं आऊं त हिते हाज़िर बि थींदो रहियो आहियां ऐं आउं कोशिशि कंदो आहियां त उन सेशन्स में पंक्चुअल हुजां जीअं सिखी सघां। हाणे अचूं था किताब ते, हिकु राह हिकु पथर ते, त अमर सिंधू साहिबा जेका ॻाल्हि कई त हिन किताब जो जेको महाग आहे उहो ई मतिलबु माना तमामु अहम आहे। आऊं ॻाल्हि इहा कंदुसि त हिकु राह हिकु पथर किताब जो महाग जे करे पढ़िबो त तव्हांखे सॼी दुनिया जो जेको लिटरेचर आहे, जेम्स जॉइस खां वठी कालीदास खां वठी ऐं जिन माण्हुनि जो असरु रहियो आहे गनू समताणी साहिब ते, उन्हनि सभिनी जो वरी ॿी हिकिड़ी ॻाल्हि कई आहे जंहिं कंहिं बि दोस्त इहा ॻाल्हि कोन कई आहे त ज़बरदस्त आलोचक आहे मदद अली सिंधी साहिबु। ज़बरदस्त तनक़ीद बि कई आहे उन ते, गनू समताणी ते, त उन वटि किरदार आहिनि ऐं उनजो रकीब जेको आहे उहो सेठ आहे ऐं हू मथुरा थो वञे, हू शिमला थो वञे या हू बालकुनी ते बीठो आहे मथां हिन खे पसंदि थो करे ऐं उन वटि ॿुधण लाइ नओं कुझु एतिरो घणो कुझु कोन्हे। अरिड़हनि कहाणियुनि में एतिरो घणो कुझु शायदि ॿुधाए बि नथो सघिजे। वठूं था त आउं छाकाणि जो मदद अली सिंधी साहिब जो परस्तार आहियां ज़ाती तरह, मूंखे इक़रार करण जो, त हिन खां अॻे जेको संदसि किताबु आहे चांदो की चंपा जी माला, उन में जेको रेशम जंहिंजो पाण ज़िक्र कयो अथई त हुनजे पुट हुन ते नाराज़गी जो इज़हार कयो आहे, त उहा रोशन आरा मुग़ल ऐं शेख अयाज़ जी जेका जवानी आहे ऐं शेख साहिब जो जेको पहिरियों इश्क़ आहे, असांजे शाइर जो जेको पहिरियों इश्क़ आहे, ऐं अमर सिंधू साहिब खे वरी बसि कंदुसि हींअर जॾहिं अयाज़ मिलो थिए त चांदो की चंपा ते ॻाल्हायो वञे त हा मूं पाण बि ॻाल्हायो आहे उन सेशन में। हा त साईं सां गॾु असां मदद साहब, हा मदद साहिब असीं सभु हुआसीं उन सेशन में। त जेकॾहिं आउं सोचां थो त उहो जेको पेरीफेस आहे, जेकॾहिं उन ते नाविल लिखिजे त आलमी अदब जा पढ़ंदड़ बि हिते सभु वेठा आहिनि, त ओराम पामूक जो नाविल आहे म्यूज़ियम ऑफ इनोसेंस, उन उर्दू तर्जुमो थियो आहे मासूमियत का म्यूज़ियम। उन ऐं हिन उन मुहाग खे जेको मतिलबु चांडू की चंपा जी माला, जेकॾहिं ॿिन्ही खे गॾु पढ़ियो वञे त तव्हांखे हैरानगी थींदी
त ॿिन्ही में तख़लीक़ जो रस्तो साॻियो आहे। असांजो ही राइटर मदद अली सिंधी साहिबु तव्हां सम्झो त उन्हनि लेवल जो माण्हू आहे जिन जो ओरान पामक आहे या माना इन लेवल जा आहिनि। हाणे अचूं था हिन कहाणी ते, त अॼुकल्ह इहा ॻाल्हि बि हले थी त दुनिया में जेको आहे न नॉन फिक्शन घणो पियो छपिजे ऐं नावल घणो पियो छपिजे, कहाणी कोन थी छपिजे। पर आउं इहा ॻाल्हि कंदो हलां त 2013 जो जेको नोबेल इनाम हो उहो एलिस मनरो खे मिलियो हो, कैनेडियन राइटर खे, जेका शॉर्ट स्टोरी राइटर। त उन करे असीं इहा ॻाल्हि था करियूं त असीं छो छॾियूं कहाणी लिखणु, असीं छो छॾियूं कहाणी पढ़णु। हाणे अचूं था, हीअ ॻाल्हि बि कंहिं कोन कई, ऐं इहा ॻाल्हि करे ॻाल्हि ख़तमु कंदुसि त 1965 में पहिरियों मजमो थो अचे, 1970 में पहिरियों मजमो थो अचे, ॿियो थो अचे, त अपराजता ऐं अबमा। त 47 ऐं 65 में तमामु थोरो वक़्तु आहे, ऐं 47 ऐं 70 में तमामु थोरो वक़्तु आहे। 65 बि ख़िते लाइ वॾो ॾुखियो साल आहे, 70 बि ॾाढो ॾुखियो साल आहे। उन दौरान असांखे मतिलबु इहे कहाणियूं थियूं मिलनि जिन में वरी 5 कहाणियूं मदद साहिबु शामिलु करे असांखे हीउ किताबु ॾिनो आहे। जेका साईं ॻाल्हि कई त 93 खां पोइ लेखक खे वरी मतिलबु माना तव्हां अंदाज़ो कयो त 30 साल पोइ, यानी 30 सालनि खां पोइ गनू सामताणी असां वटि ज़िंदा आहे, असां वटि मौजूदु आहे। हाणे अचूं था त इहा जेका त्रिमूर्ति जो ज़िक्र कयो थो वञे ऐं मदद साहिब जा, छाकाणि मदद साहिब जो महाग हिन में एॾो ताक़तवर आहे जो हाणे इहो चइजे त उन्हनि कहाणियुनि खे ओवर शेडो कयो आहे त आउं इहो खणी नथो चवां, पर ॻाल्हि इन लेवल जी कई आहे मदद साहिबु पंहिंजे माॻ में ॻाल्हि एॾे वॾे पैमाने जी कई आहे। ऐं मदद साहिबु वरी ॿी ॻाल्हि कई आहे, जेकॾहिं उन जो वरी तव्हां अधु पढ़ंदो न त उन में ॿोली बि उहा ई इस्तेमालु कई आहे, जेका ॿोली गन्नी सामताणी जी आहे, मोहन कल्पना जी आहे, लाल पुष्प जी। जिन ॿोलियुनि जो साईं नसीर थो चए त असां ते असरु आहे न, मदद साहिब ते, होला नबी ते, असीं मञूं था असां ते असरु आहे, असीं मञूं था, पर असां पंहिंजो क्रिएट कयो आहे। असां उन असर खे पंहिंजी तख़लीक़ ऐं पंहिंजे तख़यल सां हिकिड़ो नओं रंग ॾिनो आहे। कलीमुट साहिब हिते वेठो आहे, कलीमुट साहिब हिकिड़ी पोस्ट रखी त जेकॾहिं आउं शिकस्त मूं कहाणी पढ़ी आहे, चङो जे आउं हयाती हुउसि जो मूं शिकस्त कहाणी पढ़ी आहे। हाज़िरीन में वेठो आहे, अख़्तर हफ़ीज़ साहिबु वेठो आहे, असांजा नवां, उन चयो त जेकॾहिं मूं शिकस्त कहाणी पढ़ी आहे, चङो जे आउं हयाती हुउसि जो मूं हीअ कहाणी पढ़ी आहे। त माना कहाणियूं बि एतिरियूं आहियूं आहिनि। हाणे कहाणियूं छो आहियूं आहिनि, इन करे त सतेताली बि थी वियो, माण्हू हैदराबाद मां, शिकारपुर मां, लाड़काणे मां, हितां पूने हलिया विया, बम्बई हलिया विया, कल्याण हलिया विया, उल्हासनगर हलिया विया, गांधीधाम हलिया विया, राजस्थान हलिया विया, ईअं मुख़्तलिफ़ जायुनि ते उहे सेटल थिया। हीउ ज़मानो जॾहिं आहे गुने जो, गुने उन्हनि सेटल्ड किरदारनि जी ॻाल्हि कई आहे, उन करे हू विरांगे जो ज़िक्र नथो करे। विरांगे जो ज़िक्र असांखे मोहन कल्पना वटि मिले थो, विरांगे जो ज़िक्र असांखे लक्ष्मण कोमल वटि मिलंदो। वही ख़त ये पना में तव्हां विरांगूं तव्हां ॾिसी सघो था, ऐं तव्हां मोहन कल्पना जी जेका आत्मकथा आहे उन में तव्हां विरांगूं ॾिसी सघो था, उनजी कहाणियुनि में बि तव्हां ॾिसी सघो था। ऐं हिते कीअं स्पीकर इहा बि ॻाल्हि कई त उहे लाउड आहिनि, ॾाढा प्यारा राइटर आहिनि, मोहन कल्पना ऐं लाल पुष्प ॾाढा प्यारा राइटर, ॾाढा वॾा राइटर। असीं हिते मतिलबु माना गुने जी भेट कोन था करियूं मोहन कल्पना सां या असीं लाल सां, इहा ज़्यादती थींदी, गुने सां बि ज़्यादती थींदी ऐं इहा मोहन सां बि ज़्यादती थींदी। त साईं जेका ॻाल्हि कई त हिननि सभिनी खे छपियो वञे, थियणु त हीअ खपे त हीअ सिंधी अदबी बोर्ड या मतिलबु माना सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जिन खे बि किताबनि जो आहे या सिंधल जी, इन्हनि टिनी लेखकनि खे कॾहिं छपे, इन्हनि टिनी लेखकनि जी कुलियात इहा जेका असांजी त्रिमूर्ति आहे, इन जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, त्रिमूर्ति जो लफ़्ज़ मदद अली सिंधी साहिबु इस्तेमालु कयो आहे, हिन किताब जे फ्लैप ते मूं पाण इस्तेमालु कयो आहे। त असीं हिन अच्छा इहा त्रिमूर्ति असांखे छो वणी, जॾहिं असीं वॾा बि थियासीं, ग्रो बि थियासीं, ॿार माना नौजवान बि थियासीं, पंहिंजे ग्रेजुएशन में हुआसीं, तॾहिं बि असीं पढ़ूं न, त मुंहिंजी सुंदरता जो आरंभ तूं आई, सुणी में छॾिजे पियो। असीं ग्रेजुएट आहियूं, ऐं माडिल गर्ल मोहब्बत चित्रकार पियो लिखां, ऐं पंहिंजी ग्रेजुएशन जी तालीम में आहे। त इन ज़माने में असीं पढ़ूं पिया त असांखे हिकिड़ी नई ॿोली पई मिले, नओं लहन पियो मिले, नओं आहंग पियो मिले। उहो कहिड़ो आहंग आहे, हिकिड़ी ख़ातून खां या हिकिड़े
औरत किरदार खां जो हिकिड़ो जुमिलो थो पढ़ां, इहा ॿोली जॾहिं असां पढ़ी त असीं वरी ओॾां माइल थियासीं। कठोर आहियो तव्हीं, पथर आहे तव्हांजो मन। हाणे इहा ॿोली जेका हुई न, इहा अमर जलील वटि कोन हुई। इहा ॿोली जेका हुई न, उहा नसीम खालसा वटि, इहे ॾाढा वॾा कहाणीकार आहे, हीअ कोन्हे त, पर हीअ हिकिड़ी नई ॿोली। ऐं वॾी ॻाल्हि इहा आई जेका मदद साहिबु थो चए, छाकाणि हिते इलाही दोस्तनि, ॾिसो न ओवर शेडो कयो न, त जिन बि दोस्तनि हिते हवाला ॾिना आहिनि उन्हनि मदद अली सिंधी साहिब जे मुहागे जा वधीक ॾिना आहिनि ऐं हुनजे कहाणियुनि जा अहवाल घटि ॾिना आहिनि। हा त हा, पर आउं अर्ज़ु थो करियां, तव्हां मुंहिंजा हवाला बि ॾिना आहिनि, साईं जी वॾी महिरबानी आहे। साईं वरी मूंखे बि हिकिड़े कहाणीकार जे तौर ते ॻणियो आहे, मोटां थो, माना आउं सम्झां थो आउं ॻाल्हि ख़तमु करियां। त आउं ॻाल्हि इहा थो करियां त इहा जेका टिमूर्ती हुई न, इन टिमूर्ती असां ते इन करे असरु कयो, ऐं उनजो सिंधी कहाणी ते असरु आहे। जीअं तव्हां चओ था त शौकत बिरादरान ते असरु हो, माणिक ते असरु हो, मदद अली सिंधी साहिब ते असरु हो। इन करे असरु हो जो उहो, जीअं कंहिं दोस्त ॻाल्हायो त उहे अर्बन माण्हू हुआ, उहे सेटल थी विया ऐं उहे नवां माण्हू हुआ ऐं हू माज़ी खे विसारे चुका, सवाइ हिकिड़ी कहाणी जे पढ़ादो जे। किथे बि माज़ी कोन्हे, 17 कहाणियुनि में किथे बि माज़ी कोन्हे, सवाइ सलमा हिकिड़ो किरदारु आहे सलमा जी, बाक़ी किथे बि माज़ी कोन्हे। उहे सेटल किरदार। हाणे उहे छा आहिनि, उहे मतिलबु माना पंहिंजे प्यार करण में आज़ादु आहिनि। असीं हिते जेके ॿेड़ा वेठा आहियूं ऐं असीं सभु औरताज़ात जे हक़ में पियूं, त हिते मतिलबु माना उहे मायूं बि ॾेखारियल उन्हनि में जिन खे मतिलबु माना ॿिनि माण्हुनि सां मुहबत आहे। अहिड़ा मर्द बि ॾेखारियल आहिनि जिन खे ॿिनि औरतुनि सां मुहबत आहे। मिसाल तौरु हिकिड़ो किरदारु आहे न, उहा वजिया ऐं हिकिड़ो किरदारु आहे अरुणा। त इहे जेके आहिनि न, त उहा रेखा जेका आहे न, उहा नेवल ऑफिसर सां हली थी वञे। मिसाल तौरु त इहो ज़िंदगी में आम आहे, ज़िंदगी जा आम प्लाट आहिनि, ज़िंदगी जे वेझो प्लाट आहिनि। ॿोली दरअसल ॾुखी आहे। वजह छा आहे जो, ऐं कोशिशि कयां थो ॻाल्हि ख़तमु करे छॾियां, वजह छा आहे जो हुन पंहिंजी हिन सॼी बुणत में जेका माना उणत खे जेके पाण चवंदा आहियूं, निटिंग चवंदा आहियूं, जेका कहाणीकार कंदो आहे, गने समताणी जेका निटिंग कई आहे न, उन में मिथ खे अंदरि विधो आहे। उहो मिथ खे खणी आयो आहे ऐं उहा मतिलबु मिथ आहे न, उहा सब्कालीननि जी 1000 सालनि जी मिथ आहे। उन खे खणी, उन करे उन मिथ खे, गुने जी कहाणियुनि ताईं पहुचण लाइ जेकॾहिं उन मिथ खे पढ़िजे, उन खां अॻे जेका अमर ॻाल्हि कई, मैडम अमर ऐं अरफाना मला साहिबा, भेण हसीन मसरत, इन्हनि सभिनी जी महिरबानी जो ही सॼो जहान ऐं ही सॼी महफ़िल ऐं हिन 2024 जो ही पहिरियों सेशन असां पर साल मिलान कुंडेरा ते बि सेशन कयो। ही सेशन जेको आहे न, उहो ॾाढो सुठो सोण आहे। असां गुने जे किताब ते ही सेशन शुरू कयो आहे। ही अरिड़हं कहाणियूं आम कहाणियूं कोन्हे। अच्छा, कारीगरी कहिड़ी थो करे, कारीगर कहिड़ो आहे, माना क्राफ्ट्समैन जेके पाण चवंदा आहियूं, उहो इहो आहे त हू पंहिंजे सिटुनि में न, सिटुनि में हिकिड़ी ॾाढी हिकिड़ी माना हिकिड़ो रोमान क्रिएट थो करे। हुनजी ॿोली जेका आहे न, उहा लैरिकल आहे। कहाणी में लैरिकल ॿोली हलंदी कोन्हे। हिन कारीगरी सां संगीतमय ॿोली भरण जी कोशिशि कई आहे ऐं गुनू सामताणी उन में कामयाबु थियो आहे। ऐं मदद अली सिंधी साहिबु, छाकाणि जो हिते पाण इहा ॻाल्हि कई आहे त हीअ किताबु छपायो बि मूं आहे, हिन आइडिया जे पुठियां बि आऊं आहियां ऐं आउं मोहन मदो साहिब जो बि शुक्रगुज़ार आहियां जे मूंखे हीअ किताबु ॾिनो। ऐं वरी नसीर मिर्ज़ा चयो त कविता पब्लिकेशन हीउ ॾाढो सुहिणो किताबु छपायो आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी। थैंक यू वेरी मच मैडम। सभ खां पहिरीं त आऊं रियली एप्रिशिएट, पहिरियों टाइम आहे जो आऊं जे हिन खाना बदोश में हाज़िर थियो आहियां ऐं तव्हां मूंखे इज़त ॾिनी, ॻाल्हाइण जो मौक़ो बि ॾिनो, इन जे लाइ तमामु घणो थोराइतो। मदद अली सिंधी जे हवाले खां जेकॾहिं डिस्कशन कजे त हिते कचहरी में वेठल जिन बि स्पीकर्स ॻाल्हि कई, उहे मदद अली सिंधीअ जे
महाग खां ॿाहिरि मुआज़रत सां शेर ऐं नसीर मिर्ज़ा खे छॾे करे केरु घटि ई निकितो। मदद अली सिंधी आउं सम्झां थो त शाह लतीफ़ जो उहो खाहोड़ी किरदारु आहे जंहिं सॼी ज़िंदगीअ वेही विरचो कोन्हे को ऐं पंहिंजो वक़्तु शायदि ज़ाया कोन्हे को थियो। क़ुर पाक में लिखियलु आहे त तव्हांजो मिसकाल जेतिरो ज़रो बि ज़ाया कोन थींदो, उहो ख़ैर जी सूरत में हुजे या शर जी सूरत में हुजे। लेक्चर पे हलियो त काइनात में एवरीथिंग इज़ डेटा। हिकिड़ी डेटा मैडम अरफाना अवां असां सभिनी जी नोट पई करे, ऐं ॿी बिग डेटा हिन काइनात जे अंदरि कुदरत हिकिड़ो प्रोसेस करे पई। 5G जी सूरत में तव्हां महसूसु कंदा हूंदा त असांजे ॿाहनि जी चुरपुर खां वेंदे क़दमनि जी चुरपुर ताईं अखियुनि ऐं लफ़्ज़नि जा लफ़्ज़ काइनात जे उन बिग डेटा में शायदि जमा थियनि पिया। ऐं शायदि उहो ई आहे त असांजे 20 सालनि खां पोइ जेकॾहिं असांजा के पुट या पोटा कंहिं दुकान ते वञी करे असांजे अमलनि जो गूगल खां को पैसनि ते हिसाब वठंदा त उहो 5 मिंटनि में तव्हांखे USB में ॾींदो ऐं ख़बर पवंदी त असांजा ट्रेड कहिड़ा, लक्षण कहिड़ा हुआ। सिंधी क़ौम जंहिं मरले मां निकिरे पई, ऐं सम्झां थो त हीउ जेको ट्रांज़िशनल पीरियड आहे, इन में अवां जहिड़ा किरदार, खाना बदोश जहिड़ा किरदार हुजनि, मदद अली सिंधीअ जहिड़ा माण्हू हुजनि, या हिते वेठल तमामु असांजा दोस्त जेके बाशऊर वेठा आहिनि, उहे तमामु वॾो किरदारु अदा करे रहिया आहिनि। आर्किमिडीस काइनात में 320 क़बल मसीह लिखियो, गिव मी अ लीवर long enough and a place to stand and I will move this world। मूंखे अगरि दुनिया में तव्हां हिकिड़ो लीवर ॾियो ऐं धरतीअ सां गॾु अहिड़ी जॻह ॾियो जिथे आउं बीह सघां, त आउं काइनात खे पंहिंजी जॻह तां हटाए सघां थो। शायदि राइटरनि पंहिंजे उन नज़रे खे टाइम मशीन जो ख़ाको त ॾिनो आहे, पर मूंखे इहो यकीन आहे त को अहिड़ो दौरु ईंदो जो हिन दुनिया खे रिवाइंड करे शायदि असां पास्ट में वञी सघूं। ऐं जॾहिं असां पास्ट में वेंदासीं त पोइ हीउ जेको अमल असां ऐं तव्हां करे रहिया हूं, हीअ किताबी सूरत में ई शाह जो खाहोड़ी किरदारु जेको असांजे नंढड़नि नंढड़नि किरदारनि खे, कहाणियुनि खे समोए करे जेको ही नए समाज में मोकिलीनि पिया, इहो तमामु वॾो किरदारु आहे। ऐं आउं पंहिंजे 6-7 क्लास खां साईं मदद अली सिंधी खे न सिर्फ़ु ॿुधंदो आयो आहियां, बल्कि ॾिसंदो बि अचां पियो त हू वाक़ई वॾो हिकिड़ो अज़ीम किरदारु आहे ऐं हीअ किताब लिखे पियो। ऐं इन खां वॾो किरदारु अव्हां जो आहे जो अॼु हीउ प्रोग्राम अरेंज करे हिन महान माण्हू खे तव्हां मञता ॾियो था। थैंक यू वेरी मच। खाना बदोश जे मेज़बाननि जी इंतिहाई महिरबानी ऐं उन सां गॾु साईं मदद अली सिंधी जी इंतिहाई महिरबानी, जंहिं असांखे संदसि किताब ते तासर या कमेंट करण जो मौक़ो ॾिनो। शुरू कंदुसि शेले जे हिन लाइन सां त रोज़ लीव इज़ वेन रोज़ इज़ डेड आर हीप्ड फॉर बिल्लट्स बेड and so thy thoughts when thou art gone love itself shall slumber on। शेले जे हिन चइनि लाइनुनि सां अॼु असांजो को गुनू सांताणी खे यादि कयूं था, उहो ईअं चई जॾहिं गुलाब मरी वेंदो आहे न, हुनजी पतियूं बिल्कुलु पीसी वेंदियूं आहिनि न, पर उहा ख़ुशबू ॿुधाईंदी आहे त हिते गुलाब जो गुल हुयो। त हिते गुनू सांताणी ते ॻाल्हाईंदे असां जॾहिं अचूं था त ऑस्कर वाइल्ड हिकिड़ो ज़बरदस्त शॉर्ट स्टोरी राइटर हुयो। उन जे लाइ जॾहिं नक़ादनि शुरू कयो त उन में हिकिड़ो कमाल जी ॻाल्हि लिखियूं त जॾहिं ऑस्कर वाइल्ड लिखे थो त हुन जे किरदारनि खां कमु विसरी थो वञे, रुॻो ॻाल्हियूं ई ॻाल्हियूं आहिनि। त गुनू सांताणी जॾहिं लिखे थो त हुन जे बि किरदारनि खां कमु विसरी थो वञे, हुननि वटि बि ॻाल्हियूं ई ॻाल्हियूं आहिनि जेके अणखुट ॻाल्हियूं आहिनि।
जॾहिं किरदारनि वटि कमु घटि ऐं ॻाल्हियूं घणियूं हुजनि त अहिड़े स्टाइल खे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस जेको हिकिड़ो अंग्रेज़ राइटर हो विलियम जोन्स हुन इंट्रोड्यूस करायो हो, जंहिंखां पोइ वर्जीनिया वोल्फ ऐं जेम्स जॉइस विलियम फाकनर ताईं इहो यको सिलसिलो हलंदो आयो। ऐं इहो हिते आउं ईअं चवां त 40 जे ॾहाके में इंट्रोड्यूस थियो स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस या 50 जे ॾहाके में, जेके हिते प्री मैच्योर राइटर हुआ जिन स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस लिखियो पिए। पर स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस जा नावल या शॉर्ट स्टोरी में हिकिड़ो एहतियात रखियो वेंदो आहे, उहो रखियो वेंदो आहे किरदार निगारीअ जो, जंहिंजो नसीर मिर्ज़ा ज़िक्र कयो त शायदि आउं हिननि कहाणियुनि खे बिना प्लाट जे नथो चवणु चाहियां। नसीर साहब जो इहो तासिर आहे, पर कहाणी पाण ॿुधाईंदी। हर कहाणीअ में हिकिड़ा 3-4 हिसा हूंदा आहिनि। कहाणी जी डेवलपमेंट हूंदी आहे, कहाणी जी क्लाइमेक्स हूंदी आहे, कहाणी जी एंटी क्लाइमेक्स हूंदी आहे। शेक्सपियर जे ड्रामे जे लाइ T.S. इलियट चयो त वॾो दिलि फ़रेब धोखो आहे उन ड्रामे खे हेमलेट चयो थो वञे। चई हू जॾहिं पढ़ंदड़ पढ़े थो त उनखे ख़बर नथो पए त मोनालिज़ा मुर्के थी या नथी मुर्के। त हिते जॾहिं गुनू सांताणीअ जे कहाणियुनि खे असीं पढ़ूं था त असांखे इहा ख़बर नथी पए त मोनालिज़ा मुर्के थी या नथी मुर्के। मोनालिज़ा जे किरदार में किरदार ॻाल्हाइनि था, उन्हनि में अमल आहे या फ़क़ति ॻाल्हियूं आहिनि। त जेकॾहिं सीमा जे हुन पार कहाणी पढ़ी हूंदी या पहिरियों तव्हां कहाणी पढ़ी या नायका, त उन्हनि सभिनी कहाणियुनि में हिकिड़ी शइ तव्हांखे इहा नज़र ईंदी त उहे कहाणियूं फ़क़ति ऐं फ़क़ति तव्हांखे ॻाल्हाइण था अचनि थियूं। हिते फ़क़ति 2 सुवाल आउं तव्हांजे लाइ छॾींदुसि। हिकिड़ो सुवाल इहो आहे त गुनू सांताणी पंहिंजी इहा डिक्शन ईअं छो इस्तेमालु कई। जेकॾहिं चङो भलो बि जेकॾहिं गुनू सांताणीअ जो जेकॾहिं ताज साहिबु हींअर कहाणी पढ़े थो त आउं इहो यकीन सां चवंदो अलाए केतिरा लफ़्ज़ हूंदा जेके मूंखे बि सम्झ में न ईंदा। गुनू इहा डिक्शन छो इस्तेमालु कई सिंधीअ में, इहो असां सभिनी लेखक या हिन अदबी विहक ऐं तनक़ीदी विहक में हिकु सुवाल आहे त आख़िर इहा डिक्शन गुनू जी शऊरी डिक्शन हुई, लाशऊरी डिक्शन हुई, घर जी तरबियत हुई, या हुन 5000 सालनि जे पढ़ाईअ खां पोइ इन डिक्शन ते पहुतो ऐं इन डिक्शन ते आख़िर गुनू सांताणी छो पहुतो ऐं असांजा ॿिया आर्टिस्ट या राइटर इन डिक्शन ते न पहुची सघिया त आख़िर छो, उन जे पुठियां ॻाल्हि छा आहे, इहो सोचण जी मक़ाम आहे। ॿियो इहो आहे त गुनू सांताणी उमूमन मौत, प्यार, दर्द ऐं सूंहं ते ॻाल्हाए थो। इहे 4 मौज़ू हुन जा ॾाढा पसंदीदा मौज़ू आहिनि। इहो सीमा जे पार में मौत जे परे पासे हू ॾिसे थो। मौत जो परियूं पासो अवल या अवाइल में ॾिठो कयूं हो। अयाज़ खे बि ख़बर कान्हे, ॿी ख़बर न आहे, पर मरण खां पोइ रुगो चए थो हसरत रहंदी बाक़ी अॻिते अलाए छा आहे। त जंहिंजी अयाज़ खे बि ख़बर न आहे या चङनि भलनि मज़हबी किताबनि खे बि ख़बर न आहे त उते हीअ बि सीमा जे हुन पार रुगो बीह ॾिसे थो ऐं इहा साॻी लाइन वञी बीहे थी त ॿी ख़बर न आहे पर मरण खां पोइ। त इते इहो मौत इहो मौज़ू हू खणे किथां थो। इहे जिते असां सां वेद जेतिरा बि वेद आहिनि उते अंग्रेज़ मुअर्ख ऐं जर्मन मुअर्ख वेद जिन ते बि असांजे वेदनि ते बि कब्ज़ो आहे। जर्मन हिस्टोरियन्स ऐं इंग्लिश हिस्टोरियन्स चवनि था त बाबा उहे वाइट मैन आया जिन अची सिंधूअ जे किनारे वेद लिखिया। सिंधूअ जे माण्हू में इहो बि लक्षण कोन हो जो वेद लिखनि। 5000 साल जिन माण्हुनि जी तहज़ीब चोटीअ ते पहुतल हुई, अज़मत ते हुई, उन्हनि माण्हुनि खे वेद लिखणु कोन आया। जेके वैशी माण्हू हुतां आया उन्हनि असांखे वेद लिखणु सेखारिया। आख़िर गुनूअ जे हिन डिक्शन जे पोयां थी सघे इहो सुवाल भटकंदो हुजे। उहो रूह जेको गुनूअ जो भटकंदे नज़र थो अचे मदद अली सिंधीअ खे, थी सघे इन्हनि सुवालनि जा जवाब ॻोल्हण लाइ उहो रूह भटकंदे नज़र ईंदो हुजे। बहरहाल ही कहाणियूं गुनू सांताणी जूं ही कहाणियूं बिल्कुलु मोनोलॉग आहिनि। हिकिड़ी टेक्निक हूंदी आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, ॿी जेका हिते रहिजी वई उहा टेक्निक आहे मोनोलॉग यानी ख़ुदि कलामी। हिन जी तक़रीबन कहाणियूं ख़ुदि कलामीअ सां शुरू थियनि थियूं ऐं कॾहिं कॾहिं त शुरूअ में जीअं सीमा जो हुन पार हुन कहाणीअ में शुरू ई ईंदो करे त मूं वटि का कहाणी कान्हे का, छो जो हुनखे ख़बर आहे मूं वटि कहाणीअ जी डेवलपमेंट कान्हे का, पर मूं वटि थॉट प्रोसेस आहे, मूं वटि ख़ुदि कलामी आहे ऐं ख़ुदि कलामीअ खे हू अहिड़ो शाइराना अंदाज़ सां कहाणीअ में लिखी थो वञे जेका हुनजी कहाणी जानदार हिते लिखी थी वञे। बहरहाल हिन कहाणीअ जो हीउ असलोब जेकॾहिं इंटरनेशनल लेवल ते स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक ऐं मोनोलॉग जे टेक्निक ते
इन खे जेकॾहिं तौर ऐं तक कई वेंदी या तनक़ीदी छंड छाण कई वेंदी त हिन जूं कहाणियूं थॉट प्रोसेस में तारीख़ सां गॾु रोमेंटिसाइज़ कयल कहाणियूं आहिनि, जिन में इंतिहा जो थॉट प्रोसेस आहे। मूंखे ईअं लॻे थो त हिन मुअनि जे दड़े खां वठी जेके मज़हबी किताबनि खां वेंदे फ़िक्री किताब आहिनि, उहे तारीख़ जो गहरो इतिहास हिन जे पूरे फ़िक्र मां महसूसु थिए थो। ऐं मदद अली सिंधी खे सलाम थो कयां, जंहिं एॾो ख़ूबसूरत किताब सिंधी माण्हुनि खे रीइंट्रोड्यूस करायो आहे, हिकु दफ़ो ॿियो दफ़ो ॿुधायो आहे। तव्हां महिरबानी सभु। ऐं असांजो बचपन गुज़रियो आहे जॾहिं आश्रम में गाॾी खाते में मदद अली रहंदो हो। उनजे घर जे हेठां हिकिड़ो कमिरो हो, उनखे मदद अली आश्रम चवंदो हो। असां ईंदा हुआसीं यूनिवर्सिटीअ मां जी ताईं। उमर शोरो उहो किरदारु आहे जंहिं साईं GM सैयद जे जलसे में जेको मूंखे ॻाल्हाइण ॾियो त मां महिरबानी थींदी, छाकाणि जो तव्हां इन सॼे वाक़ियात जा अखियुनि ॾिठा शाहिद हो, बल्कि अखि ॾिठा छा उहो किरदारु हो उन्हनि में, त उन जे करे तव्हांखे वधीक ख़बर आहे मूंखां। पर मां जेका ॻाल्हि कयां पियो थो उहा ॻाल्हि थोरी ॿिए नमूने जी आहे। उमर शोरो उहो किरदारु हो साईं, जॾहिं साईं GM सैयद ते मुस्लिम हॉस्टल हैदराबाद में 1971-72 धारे बम हमिलो थियो हो, त हुन जी जान त बची वई उमर शोरे जी, पर हुन जी ॼंघ ज़ाया थी वई। ऐं पोइ उहो मुस्तक़िल उन आश्रम जो मेंबर हूंदो हो। असां जॾहिं बि यूनिवर्सिटी मां मोटंदा हुआसीं त उस्ताद मदद अली ऐं उस्ताद मदद अलीअ खां वधीक जेको अहम किरदारु हो सो उस्ताद मदद अलीअ जी वालदा जो हो, जेका पहिरियों ई असांखे पुछंदी त मानी खाधी अथव। हाणे असां बुखिया बंगाली यूनिवर्सिटी जा स्टूडेंट हॉस्टलनि जा सड़ियल, पोइ अम्मा असांखे पापा ऐं चांहि त ॾींदी, पर पोइ फुल्का बि मोकिलींदी। ऐं इहो हिकिड़ो असां सां न, पर उन मदद अलीअ जा जेके बि दोस्त आहे उन्हनि जो आदुर्बा घर जे अंदरि। उस्ताद मदद अलीअ जे भाउ जी शादी थियल हुई मुमताज़ जी, जंहिंजो पोइ इंतकाल थी वियो। उन जी ख़ूबसूरत ऐं हसीन ज़ाल ताज़ी शादीशुदा माई उहा असांजे लाइ चांहि ठाहींदी ऐं उहा असांखे सर्व कंदी। ऐं अम्मा जे चवण ते हिकिड़ो इम्तियाज़ ई न हो भाइरुनि ऐं भेनरुनि जो, फ़र्क़ु ई न हूंदो। उन माहौल मां मदद अली पैदा थो थिए। मदद अलीअ जो पहिरियों जेको इश्क़ु आहे उहो ख़बर अथव कहिड़ो आहे? हा ॿुध यार, तूं ॻाल्हाइण चवंदो नी मूंखे, माइनि सां कबो आहे छा इश्क़ु? उस्ताद मदद अलीअ जो पहिरियों इश्क़ु अॻिते क़दम आहे। अॻिते क़दम जेको मैगज़िन हो, जंहिं सॼी GA सिंध मूवमेंट जी अॻुवाणी कई, उनजो एडिटर साईं हो। ऐं साईं अहिड़ा त मज़मून लिखिया उन में, असां जहिड़ा सियासी कारकुन हज़ारनि जी तइदाद में, जिन में हिकिड़ो उत्साह पैदा थियो। जेकॾहिं असां हाणे त वणे ई न ॻाल्हि, जेकॾहिं अदीब ऐं राइटर जेको तरक़ी पसंदि अदीब हो, जेको क़ौमी जिदोजहद सां सलाड़ियल हो, जंहिं अॻुवाणी थिए कई रिसाला ऐं मैगज़िन्स, जंहिं यूथ खे तयारु थिए कयो, उहे मैगज़िन्स न हुजनि हा त असां जहिड़ा मज़ाहमती किरदार अॼु सिंध जे अंदरि मौजूदु न हुजनि हा। ऐं तव्हां ॾिसो अॼु जी सॼी टहीअ में सभु जा सभु उहे माण्हू तव्हांखे नज़र ईंदा जिन जो स्टूडेंट पॉलिटिक्स सां कंहिं न कंहिं हवाले सां को ज़िक्र थियो। उन में हिकिड़े अदीब जो कहिड़ो किरदारु आहे? मां उस्ताद मदद अलीअ खे चयो, उस्ताद असांजो कोन्हे, पर सभई चवंदा त असीं चवंदा हुआसीं। मां हिन खे चयो, तूं पीर पागारे ते अफ़सानो लिख। हू पीर पागारो सूर्य बादशाह सबक़तुल्लाह शाह जो फांसीअ ते चढ़ियो, वेठो आहे उस्ताद।
या नाविल लिख या तासुर लिख, तारीख़ जे अंदरि इहे ॻाल्हियूं साबित थियणु खपनि त मोहम्मद अली जिन्ना सखर जे रेस्ट हाउस में रहंदे जॾहिं पीर साहिब पागारे जी वकालत करणु आयो हो त पोइ आख़िर हलंदड़ वकालत जे दौरान हू विथड़ा करे छो वियो? पंहिंजे क्लाइंट सां साथ ॾिबो आहे, तोड़ निभाइबो आहे। इलाही बख़्श सूमरे पंहिंजे इंटरव्यू में चयो आहे त पीर पागारो मोहम्मद अली जिन्ना पंहिंजी वकालत हिते हैदराबाद में शुरू कई ऐं उहा गाॾी खाते खां वठी गोल बिल्डिंग ताईं जेको एरिया आहे उन में संदसि ऑफिस हूंदी हुई। अॼु बि इंटरव्यू मौजूदु हूंदो, KTN ते पढ़ियो हुउमि या महाराण साईं ॿुधाईंदो न्यास साहब, इलाही बख़्श सूमरे रिकॉर्ड ते थियल आहे। त इहे जॾहिं असांजा किरदार मदद अली जॾहिं असां सां गॾु हूंदो असांखे हे थींदो अदीब, हे थींदो राइटर, पर हिन साबित कयो त हीउ वाक़ई वॾो राइटर आहे, वाक़ई वॾो अदीब आहे। हिन जी रिसर्च जा बुक्स त ॾिसो, शाहकार बुक्स आहिनि। अलामा आए काज़ी गुमनाम किरदार, केरु खणी आयो हुनखे, केतिरो कमु थियल आहे, उन किताब जे अंदरि उहो शाहिदी थो ॾिए किताब। ॿियो हशू केवल रामाणी, हशू असांजे ॻोठ जो, भिरियनि जो, हशू जी मां माड़ी बि ॾिसणु वियो हुउसि। उन किताब में उस्ताद उन फ़ोटो बि ॾिनो आहे, कीअं उहो किरदारु डेवलप कयो आहे, कीअं हशू केवल रामाणी GM साहिब जहिड़े माण्हूअ जी सियासी तरबियत कई आहे। कंहिं इहे ॻाल्हियूं असांखे ॿुधायूं मदद अलीअ। तंहिंजे करे मदद अलीअ जो इहो मां हीउ नाविल और हीउ किताबु जेको आहे गुनूअ जो न पढ़ियो आहे, पर मां अदीब दोस्त माण्हू हा, मूं बेअंदाज़ ॿिया नावल पढ़िया आहिनि, बेअंदाज़ ॿिया नावल पढ़िया आहिनि। मूं इहो बराबरि न पढ़ियो आहे। ऐं मां उस्ताद खे इहो चवंदुसि त जेका बि असांजी सिंधी अफ़साननि जी वेझी तारीख़ आहे, घटि में घटि उहा त तव्हां छपरायो। नसीम खरल जो चोटीहों दर छा त कहाणी आहे। जॾहिं असां 50 साल अॻु जी, 40 साल अॻु जी माणक जूं कहाणियूं, इहे कहाणियूं अमर जलील जो जॾहिं मां न हूंदुसि, छा त इहे नाविल आहिनि, इहे न हुजनि हा त तव्हांजी यूथ तयारु न हुजे हा अॼु, जेका अॼु तव्हांजी जिदोजहद जे मैदान में अॻु खां अॻु वधी। ऐं इन यूथ लाइ वरी बि ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांखे पंहिंजे अदीबनि खे मुतरिफ़ थियणु पवंदो। अदब सघारो आहे त असांजी पॉलिटिकल मूवमेंट सघारी आहे। अॼोके महिमान मदद अली सिंधी साहिब लाइ जेको कराची मां आयो ऐं किताब मुरतब करे ॾिना आहिनि। ॿियो असांजो गुलदस्तो आहे नसीब मिर्ज़ा साहिब लाइ, जेके प्राइड ऑफ परफॉर्मेंस मिलियो आहे, छाकाणि त हू खाना बदोश अदबी रहस जो मुस्तक़िल मेंबर रहियो आहे। तंहिंजे करे असां सम्झूं था त इहो न रुगो खाना बदोश राइटर्स कैफे जे लाइ बि एज़ाज़ आहे, पर असां उनजे तरफ़ां खेसि गुलदस्तो ॾींदासीं ऐं हिकिड़ो मदद अली सिंधी साहिब खे गुलदस्तो गाप सां शुरू थो थिए न, मदद जो पहिरियों प्यार पहिरियों इश्क ही हो। त आउं कसम थो खणी चवां त हुनजो पहिरियों इश्क मिस गाप सां हो। अरे बाबा मदद अली सिंधी साहब जेकी कंट्रीब्यूशन आहे साहब किताब से लेकर के मदद साहब मुस्तकिल
अंदाज़े सां जेके किताब ॾिना आहिनि उन्हनि किताबनि जी वाक़ई ई उन वक़्तु तमामु घणी ज़रूरत हुई। उहो आहे अलमा आहे काज़ी जंहिं तरीक़े सां मदद साहिब चए पियो हिकु हिकु माण्हूअ खां फ़ोन करे पुछणु हिकु हिकु लाइब्रेरी घुमण जो कुझु आर्टिकल हथु कनि इन लाइ वॾो हौसलो वॾो जिगर ऐं वॾी जिदोजहद जी ज़रूरत आहे। ऐं हीउ जेको किताबु आयो आहे उहो बि हिकिड़ी सालनि खां पोइ असांखां यकीननि विसरी वियो गनू जो नालो ऐं हिन किताब खां पोइ वरी उहो डिबेट में वापसि आयो आहे। सो मदद साहिब खे असां एप्रिसिएशन लाइ खाना बदोश पारां ऐं नसीर मिर्ज़ा साहिबु असांजो हौसलो आहे हिमत आहे ॿाहिरि माण्हू हर वक़्तु हर हैदराबाद जी हर अदबी महफ़िल जी सूंह आहे ऐं का बि अदबी महफ़िल नसीर जी मौजूदगी सां तवाज़ुन थींदी आहे। असांजी नंढड़ी टोकन आहे त एप्रिसिएशन आहे भली वाक़ई त सबसे पहिरियां त मां मदद साहिब जी शाबाश ॾींदसि। यकीनन इन में का बि माना बुधाई कान्हे संदसि जा जेके लिखियल महात आहिनि ईअं पियो लॻे जॾहिं चांडो की चंपावन वारो असां पढ़ूं पिया त असां गॾु गॾु ॼण ने रुमानवी स्टोरी सां हलूं पिया। असांखे लॻे पियो त अयाज़ ऐं ही घुमनि पिया था शिकारपुर में ऐं असीं उन्हनि खे ॾिसूं पिया था ऐं उहे जेको ॻाल्हाइनि था जेको हू जेका आहे पाण में गुफ़्तगू कंदा उहा असांजे साम्हूं थी रही आहे। त इहो जेको हिकिड़ो आर्टिस्टिक फ़न आहे न इहो त मदद साहिब वटि कमाल जो आहे। बाक़ी हिन जो मूं महाग जीअं त अञा पढ़ियो न आहे। बाक़ी जेका गुफ़्तगू थी उन मां मूंखे ख़बर पई हिकिड़ी जेका ॻाल्हि मां पुछणु थी चाहियां मदद साहिब वारनि खां त असीं ॾिसूं था त हिंदुस्तान जा जेके बि अदीब हितां लॾे विया उन्हनि पंहिंजे आतम कहाणियुनि नावलनि में इहा ई नॉस्टैल्जिया ऐं इहे ई जेके ॾुख विरहाङे जा लिखिया आहिनि। तोड़े लक्ष्मण कोमल हुजे मोहन कल्पना हुजे पोपटी हीरानदाणी हुजे रीटा शहाणी हालांकि रीटा शहाणी अवल लॾे वई हुई पंहिंजे वालिद जे बीमारीअ जे करे उहो विरहाङे खां घणो वक़्तु अॻु लॾे वई हुई त हुन उहो दर्दु महसूसु कोन कयो आहे। हुन रुगो जस्ट यादूं ई लिखियूं आहिनि पंहिंजे ॿिपारीअ जा ॿपल में। त जेके गुनो जूं तव्हां चओ था जेके कहाणियूं आहिनि उन्हनि में इहो दर्दु नज़र थो अचे त इहो नए तव्हां चओ था अंदाज़ सां नज़र थो अचे जॾहिं त असां लक्ष्मण खां वठी करे मोहन कल्पना ताईं इहो साॻियो ई दर्दु आहे। तव्हां कीअं था सम्झो त उहो गुने जे कहाणियुनि में अञा के नए अंदाज़ में आहे? हा हिकिड़ो मां पूरो कयां सवाल जे करे। हा हा रोमांटिज्म ते तमामु घटि असल में रोमांटिज्म ते लिखण लाइ हिकिड़ी हिमत खपे ऐं सिंधीअ में कहाणियूं रोमांटिज्म जी जेके ॾिसल उहे गुने जूं कहाणियूं शुरूआती कहाणियूं असां वटि सिंध में छाकाणि सिंधी वॾेरो हारीअरो चकरो घणो वक़्तु इहो हुयो वरी चङा पोइ वञियूं क़ौमी तहरीकूं लेकिन असां वटि मौजूदु इहे रहिया पर हिंदुस्तान में छाकाणि हू जॾहिं पढ़ियो जॾहिं हुननि जेम्स जॉइस पढ़ियो जॾहिं हुननि वर्जिला वुल्फ पढ़ियो इहे राइट असांजे माण्हुनि खे कोन थो कराए पर हिन जूं कहाणी में तव्हां पढ़ंदो हिन जे कहाणियुनि में रोमांटिज्म तमामु घणो आहे। हाणे इश्क छा आहे इंसान जो जज़्बो छा आहे मूं में डिस्कशन कयो आहे जेको आहे घबराइण सोचां वर्जण हिन मुआग में उहे समूरियूं शयूं आहिनि आयो इश्क जो जज़्बो आरती आहे या दाइमी आहे। हाणे दुनिया जे वॾे वॾे राइटरनि जी इश्कनि ते किताब लिखिया विया पर असां हिते लिखण में रुगो हिकिड़ो आयासीं इहो मुक़दमो लिखियुमि हुन मूंखे नोटिस ॾियारे मोकिलियो मोहन सयार त असांखे हिकिड़ो पीउ जो ख़्यालु कोन्हे असांजी माउ जी मासी खे बदनाम कोन्हे इहे कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि असां वटि माण्हू बर्दाश्त करणु नथा आऊं भला पंहिंजे इश्क जो ज़िक्र कंदुमि त मूंखे डपु थो लॻे मां हींअर कंहिंजी ज़िक्र कंदुमि त मुंहिंजे ॿार जी ज़िक्र मुंहिंजे घर मां असीं अहिड़े मुआशरे में रहूं था जिते न मां ॾिजां थोरी जेको आहे हींअर नालो लिखां पियो पंहिंजे पाण खे सो असांखे हिमत आणणु खपे जीअं हिन में गुने में हिमत हुई हाणे गुने जो आइडियल जेको हो पंहिंजो हिकिड़ी माई हुई उहा हुई जेका नालो वठी नथो चवां उहा छाकाणि हुन माई जा ख़्वाब वॾा हुआ उन बजाए हिन सां शादी करण जे वञी हिकिड़े मालदार माण्हू सां शादी कई त हुनजे दिलि में उहा कस जेका रहिजी वई अथड़ हुनजे कहाणी में उहो ॾींहुं जीअं तव्हांखे चयो पाण डॉक्टर ज़वाब था पढ़ूं डॉक्टर ज़वाब में जेको लारा जो किरदारु आहे असांजा माण्हू पढ़नि कोन था अॼु माफ़ कजो
लारा जो किरदारु हुनजी उहा ई महबूब आहे जेका हुन सां गॾु हुई, जंहिं हुनजो डॉक्टर जवाबु सुई में हुनजी दीदी जॾहिं हुन ख़त गॾु कया त लिखी त मुंहिंजी माउ जेका हुई मां वोल्स पेस्ट्रिक मां हुनखे पेट सां थी वई, पोइ वञी कैंप में पई, उते हुनखे पोइ रखियूं जेको आहे रेस्टोरेंट रखी हुई। इन सलाह में त पोइ डॉक्टर जवाबु नावल कीअं मोकिलिबो आहे। हाणे इहे अहिड़ा मौज़ूअ जी त पाण ॻाल्हाईंदे बि घबरायूं, पर लिखियो वियो आहे न त अयाज़ पंहिंजूं सभु शयूं लिखी पई। रोशन आराम मुगल ते अयाज़ एॾो रुमाल में वेड़े ॻाल्हियूं। हाणे जॾहिं तहक़ीक़ माण्हू करे त तहक़ीक़ करण लाइ मूंखे शिकार वञिणो पइजी वियो, हुनजे घर वञिणो पइजी वियो, उन कॉलेज खे ॾिसणो पियो, कॉलेज कहिड़े पासे आहे, उत्तर में आहे ॾखण में आहे। अयाज़ जेको पंधु वठी वियो ॿ दफ़ा हुनखे रोशन आराम खे, ऐं पंधु हलियो आहियां। या चांड्रोकीअ में जेको तव्हां मुशाइरे खां पोइ लिखियो आहे त गॾु पे विया। वरी ख़र कराची ॾिस भई मुंहिंजी क़बर किथे आहे, ॻोल्हा त कजे। हुनजी हिकिड़ी ॿी माइटाणी हुनजी, उहा असांखे वठी ईंदी फाजे जे क़ब्रिस्तान में वियासीं त हुन क़ब्रिस्तान क़बर लिखी पई रोशन आराम मुगल, पासे में हुनजो मुर्शिद साहब जी क़बर हुई। अयाज़ शादी न करे सघियो, अयाज़ जी ते शर्त रखियूं त अयाज़ तूं पंहिंजी भेण जी न असीं ओचिती न खणंदासीं जेसिताईं तूं असांजी शेखियाणी न खणंदी। अयाज़ मजबूर थी पियो, रोशन आराम जी शादी खे फाजे सां पोइ हू चवंदी त हुनजो अजीब हिकिड़ी उहा हिकिड़ी डेप्थ थी शेख हफ़ीज़ जी हफ़ीज़ चयो तूं रुगो कम्यूनिज़म थी करी, नारा कोन थी हणी अची कम्यूनिस्ट पार्टी में शामिल थी, चयो मजबूर आहे। त इन ख़ुदि हुन राइटर ते लिखण लाइ उन दौर में 55 में मरी वई हुई, उन दौर में हू जेके रेडिकल हुई, माना कम्यूनिस्ट हुई। हाणे इन्हनि शयुनि ते लिखण लाइ माण्हूअ खे रिसर्च खपे, महिनत करणु खपे। ॼण सवेल ॻाल्हि थी त माज़ी क़रीब ते असीं लिखण लाइ तयारु कोन आहियूं। मूं हींअर 100 सालनि जूं कहाणियूं अंग्रेज़ी में तर्जुमो करायूं आहिनि ॿिनि ॻाल्हियुनि सां। 1914 खां 1914 जी कहाणी, लालचंद अमरसिमल जी कहाणी, उन दौर जो जेको 1895 में हुर तरीक़ हुई, उनजो हिकिड़ो दस्तावेज़। मूंखे त हैरत आहे उन माण्हू जा कहाणी कीअं लिखी आहे, अंग्रेज़नि कीअं बर्दाश्त कयो। उहा कहाणी दस्तावेज़ आहे। इवन उन दौर जे डिप्टी कमिश्नर जो नालो आहे ऐं मुसलमान ऑफिसर सरदार मोहम्मद याकूब जेको हुननि खे लटकाए मारींदो हो, जंहिं हिननि खे बचू बादशाह खे फांसी ॾियारी हुई, उनजो बि ज़िक्र आहे। 1914 खां वठी 2014 ताईं जेके कहाणियूं आहिनि इन खे जो पढ़जी वियूं, पर मिर्ज़ा नादिर बेग हुजे, जजमल परसराम पहिरियों कहाणीकार जंहिंजो कहाणी जो मजबूर जंहिंजी कहाणी आहे त हाणे इन लाइ रिसर्च थी करणी पवे न। हींअर मूं हुसाम जी नाश्ती जा ख़त बि गॾु कया त मुंहिंजो जा ख़त त ॻोल्हियूं वीचारे जा के किथे पिया आहिनि, के किथे पिया आहिनि। हाणे ख़तनि खे तरतीब ॾियण लाइ ख़तनि जे हेठां फुटनोट ॾियणा पिया आहिनि त फलाणो केरु, मिसाल तौरु ॿी मदद अली, भई मदद अली कहिड़ो, मदद अली कादरी, मदद अली सिंधी या को मदद अली दिल्ली। त महिनत असांजे माण्हू खां पुॼे कोन थी। असांखे खपे त पंहिंजो जेको माज़ी क़रीब जो लिटरेचर आहे, ख़ासि तरह हाणे मूं ॾिठो आहे त सिंधू रिसाले में एॾियूं सुठियूं कहाणियूं छपियूं आहिनि जंहिंजी का इंतिहा कान्हे। ख़ुदि ई ॿुधायो जेठमल परसराम जूं कहाणियूं, चमड़ापोश जूं कहाणियूं, चमड़ापोश जूं आखाड़ियूं, उनजो मजमूओ कोन मूंखे हो मोटा मूं छपरा जो मूं वटि घुमजी वियो उहो न आहे। चोरीअ सामान ॾाढो घणो आहे। हाणे इहे शयूं मूं जेको सवेल इदारनि जो कमु आहे त इदारनि जो कमु आहे, समूरो जेको कहाणियूं आहिनि दौर वाइज़ जीअं मूं इहे छपियूं आहिनि 1914 खां वठी 2014 ताईं अंग्रेज़ी तर्जुमो करणु ॾुखियो ॾुखियो आहे जी। हिकिड़े माण्हू खां हिकिड़े माण्हू खे उहो 2 ॾींहं देरि थी वई, हालांकि चेक ख़राबु थींदो आहे, फेसबुक ते लिखी त मतिलबु जी मुंहिंजा पैसा खाई, ऐं मुंहिंजो बाबा ई त चेक तोखे ख़राबु मिले पियो। सो माण्हूअ खे महिनत करण लाइ जेका महिनत, मुंहिंजो वॾा सब्जेक्ट ई कोन्हे, मुंहिंजो तारीख़ सब्जेक्ट कोन्हे, तारीख़ ते कंप्यूटर उहे शयूं छपियूं आहिनि। एडवर्ड स्केचिस हिकिड़ो एल्बम 1846 में, इहो 1846 में सर चार्ल्स नेपियर जे सार्जेंट लिखियो ठाहियूं तस्वीरूं। हैदराबाद जे किले जी तस्वीरूं जेकॾहिं असीं छाए कयूं आहे असांखे न मिलियूं। हाणे हैदराबाद जे किले जो दरवाज़ो ई कोन्हे, उहो तव्हांखे हिते मूं ॾिनो छा, तव्हां ढूंढ एडवर्ड स्केचिस तव्हां ॾिसो, हुन में केतिरियूं बहितरीन तस्वीरूं आहिनि। इहो वरी मूं छाए कढायो, पहिरीं त न थिए शायदि थी सघियो, तव्हां नंढनि मां शायदि। इहो कमु जेको आहे इहो केरु कंदो, इदारा कंदा। मूंखां जेको पुॼो आहे उहो मूं कमु कयो आहे। तव्हां ॾिसो त शालपी ते जेके बि किताब अंग्रेज़ी में आहिनि उहे मूं तर्जुमो उहो सभु छपाया आहिनि, कुझु हुन जा तर्जुमा कराया अथऊं। डॉक्टर गुरबख्शाणी 2 रिसाला अणिल पोइ आहे, ॿ किथां मिलिया, हिकिड़ो ताज हथु करे ॾिनो, ताज वटि मिलिया ई सामान पियो अथव।
सो उहे सभु वरी उन करे शाया करायासीं त जेके अॻे छपिया आहिनि तिन में करेक्शन तमामु घणियूं ग़लतियूं तमामु घणियूं आहिनि कंप्यूटर में ग़लती रहिजी थी वञे पर मूं ओरिजिनल उहो छपियो आहे तंहिंखां पोइ साल 1915 दिसंबर साल 1900 में ताराचंद चौकीराम शाह जो सालो तरक़ी थी उहो असली सूरत में मूं छपिरायो अॼु यानी मुंहिंजो त कमु इहो कोन्हे मां वई ॻोल्हिया ॿियूं शयूं पर मुंहिंजो शौक़ु आहे आउं तारीख़ जो तालिब इल्मु आहियां सो ॻाल्हि उतां निकिती त रोमांटिसिज़म हिकिड़ो मौज़ू आहे तहक़ीक़ हिकिड़ो मौज़ू आहे इहो कमु उन्हनि खे करणु खपे इदारनि खे करणु खपे यूनिवर्सिटी खे असाइनमेंट ॾियणु खपे बाबा तुंहिंजे 3 महीने जी पघार वञी रख इहो वञी कमु कर इदारनि जो कमु आहे अदबी बोर्ड जो कमु आहे बाबा जी तव्हांखे असाइनमेंट ॾियूं था 4 महीननि जो पघार वञी कमु कयो वञिणो त पवे थो न शिकारपुर मूंखे वञिणो पइजी वियो हुनजी टैक्सी करे पीर सामदीन मूंखे हिकिड़ो मज़मून लिखिणो त मूंखे इस्लामाबाद वञिणो पियो पीर सामदीन जी राष्ट्रीय जी लाइब्रेरी तॾहिं लाइब्रेरी क़ाइमु हींअर मां जॾहिं मिनिस्टर हैसियत में ॻोल्हा कयमि उन पाणी हलियो वियो बेसमेंट में अध खां वधीक कलमी रुस्वा ज़ाइ थी हलिया उहो वरी कढायो अथमि उते रखायो अथमि ऐं उहो डिजिटल थियनि पिया हाणे इहे कम अहिड़ा आहिनि जेके उन्हनि इदारनि खे करणु खपे तव्हां ऐं असीं ज़ाती तौरु वधीक कोन था करे सघूं ऐं सकावत खाते में सरदार शाह जी महिरबानी मुंहिंजी ॻाल्हि मञंदो त उहे किताब छपियासीं हाणे घणो मवादु आहे पियो आहे सिंध आर्काइव्स में नक्शा जेके आहिनि अंग्रेज़नि हिकिड़े हिकिड़े तहलके जो नक्शो ठाहियो आहे हिन हेॾो नक्शो अथव हिन खां वॾो हीअं वेड़े को भेड़ जेतिरो पाटियो पवनि उहे नक्शा ज़ाइ पिया थियनि उहो हिकिड़ो वॉल्यूम मूं कढियो आहे मैप्स जो सिंध जे नक्शनि जो हाणे इहो कमु एॾो आहे जेतिरो ॻाल्हाइजे पाण केॾी महिल रखो त पाण कचहरी खे तव्हांजी महिरबानी तव्हांजी ऐं तमामु वॾा माण्हू जेके ॻाल्हाइण लाइ सोचे आया हुजनि उनजी मौजूदगीअ में हिकिड़ो माण्हू पंहिंजे ख़्यालनि में वेठो हुजे हुकुम थियो आहे बहरहाल हिते 2 किरदार आहिनि मुंहिंजो ख़्यालु आहे उन्हनि ते ॾाढी सुठी गुफ़्तगू थी आहे ऐं हिकिड़ो त असांजो पंहिंजो अदा मदद साहिबु आहे असां सां गॾु मौजूदु आहे ऐं अदा मदद जो जेको कमु आहे ऐं जेका कंट्रीब्यूशन आहे ऐं जेका खोजना रिसर्च इहा जेको पासो आहे तहक़ीक़ वारो त उहो बि ज़िक्र हेठि आयो आहे ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त इन पासे ते हिकिड़ी बिल्कुलु अलॻि सां डिस्कशन थियणु खपे ऐं ॻाल्हि ॿोल करणु खपे समूरा किताब अमर मुंहिंजी गुज़ारिश हूंदी आहे इरफाना वारनि खे त मदद साहिब जा जेके बि गुज़िरियल छो जो लिखण जे हवाले सां ऐं सिंधी शाइरी ऐं सिंधी कहाणीअ जे हवाले सां जेको मदद साहिब जो जेको आहे कद काठ आहे उन ते को बहस ई कोन्हे पर हीअ जेको तहक़ीक़ वारो पासो आहे रिसर्च वारो पासो आहे ऐं प्रैक्टिकल साइड ते उन्हनि जॻहियुनि ते वञी कमु करण वारो पासो आहे इहो अञा ताईं मुहक़क़ अलाए केतिरो क़बूलु करण लाइ तयारु आहिनि अलाए न आहिनि हिते मुहक़क़ साईं वेठो आहे डॉक्टर शेर वेठो आहे या मखमूर आहे त इहे मुहक़क़ हिनखे क़बूलु करण लाइ पंहिंजे उन सिफ़ में जंहिंमें हीअ पंहिंजे पाण खे महसूसु कनि था त असीं आहियूं त मदद साहिब उन में आहे या न आहे त मुंहिंजी राय इहा हूंदी त मदद साहिब जी तहक़ीक़ वारो जेको पासो आहे इन ते ज़रूरु हिकिड़े सुठी वहक थियणु खपे ऐं उहा हिकिड़ी भले हिनखे जे तारीख़ जो हिसो हीअ थिए पियो उहो थियो गुने सामताणी जे हवाले सां डिस्कशन थियो ऐं उन जी कहाणीअ जा नाला पंहिंजो मदद साहिब खां अॻे अदा शौकत जे हवाले जे वाताऊं इमदाद साहिब जे वाताऊं साईं ज़फ़र हसन जे वाताऊं ॿुधंदा आयासीं पर उन जो कम जी जेका हिकु ई जॻह ते कंपाइलेशन थिए ऐं उहा हिकिड़ी किताब जी सूरत में अचे त मां सम्झां थो त हिकिड़े वॾे पीरियड लाइ माना उनजी वफ़ात थी आहे त उन खां पोइ हाणे सम्झां थो उनखे हिकिड़ी ॿी ज़िंदगी मिली आहे उनजी किताब जे हवाले सां सो खाना बदोश जी असांजी भेनरुनि खे बि हिमतुनि खे शाबस्त आहे ऐं वीहनि खे बि शाबस्त आहे तूं कहिड़नि कहिड़नि मौज़ुअनि खे ॻोल्हे थियूं अचनि ऐं उन्हनि मौज़ुअनि ते गुफ़्तगू थिए थी ऐं अॼु त मूं ॾिठो अथई सॼो हाल कंप्लीट हो सभु माण्हू हुआ ऐं सभु असांजे लिखण पढ़ण जे बिरादरीअ सां ऐं फैमिली सां आहिनि त हिन क़िस्म जूं जेके तक़रीबूं आहिनि उहे जारी रहणु खपनि ऐं हिन क़िस्म जी लाइ तव्हांखे मुबारकूं हुजनि ऐं शाबाश बि हुजे ऐं इनशाला इहे गुफ़्तगू जारी रहंदी तव्हांजी वॾी महिरबानी हिन सां गॾु असां पंहिंजे प्रोग्राम जो इख़्तिताम करियूं था पर जीअं छो त लाइट वञण वारी आहे पर उन में 2 मिंट आहिनि या 4 मिंट आहिनि सो तंहिंजे करे असां पंहिंजे प्रोग्राम जो जेका असां पुॼाणी कयूं था सभिनी आयल महिमाननि जे मां थोराइती आहियां मुख़्तलिफ़ जॻहियुनि खां मुख़्तलिफ़ हंधनि खां आहियां ऐं ॾाढी जेका असां सैर हासिलु जेका असां बहस थियो ऐं आईंदा गॾु हूंदासीं वरी ॿिए कंहिं